मुफ्ती मुजीब रहमान जा बयान जी समात ला मुफ्ती मुजीब साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वलाकिबतुल लिलमुत्तकीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया वल मुरसलीन व अला आलिहि व सहबिहि अजमाइन इला यौमिद्दीन। फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। वक़ाल अल्लाहु तआला इन्ना अंज़लनाहु फ़ी लैलतिल क़द्र वमा अदराका मा लैलतुल क़द्र लैलतुल क़द्रि खैरुम मिन अल्फ़ि शहर तनज़्ज़लुल मलाइकतु वर्रूहु फ़ीहा बिइज़्नि रब्बिहिम मिन कुल्लि अम्र सलामुन हिय हत्ता मत्लइल फ़ज्र। सदक़ल्लाहुल अज़ीम। वक़ाल अल्लाहु तआला फ़ी मक़ामिन आख़र इज़ा ज़ुल्ज़िलतिल अर्ज़ु ज़िल्ज़ालहा व अख़रजतिल अर्ज़ु अस्क़ालहा वक़ालल इंसानु मा लहा यौमइज़िन तुहद्दिसु अख़बारहा बिअन्न रब्बका अवहा लहा यौमइज़िन यसदुरुन्नासु अश्तातन लियुरौ अअमालहुम फ़मन यअमल मिस्क़ाल ज़र्रतिन खैरन यरह वमन यअमल मिस्क़ाल ज़र्रतिन शर्रन यरह। सदक़ल्लाहुल अज़ीम। वक़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अना ख़ातमुन नबिय्यीन ला नबिय्य बअदी। वक़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कुन फ़िद दुनिया कअन्नका गरीबुन औ आबिरुस सबील। सदक़ल्लाहुल अज़ीम व सदक़हुन नबियुल करीम व अला आलिहि व सहबिहि अजमाइन इला यौमिद्दीन। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। जावे सब कुरान शरीफ को खणिया ए वर्क घड़ी घड़ी थे तो मैं मोहतरम मोज़िन दोस्तों, अल्लाह ताला जा एहसान थिया जी अल्लाह ताला तव्हां असांखे पंहिंजे घर में अचण जी तौफ़ीक़ अता फ़रमाई आहे ऐं उहो अल्लाह ताला पूरी काइनात जे मथां ग़ालिब आहे, पूरी काइनात जे मथां शहनशाह आहे ऐं उन अल्लाह मुख़्तसिर ज़िंदगी ॾेई करे तव्हां असांखे दुनिया तरफ़ मोकिलियो आहे। रमज़ान मुबारक जो काफ़ी हिस्सो गुज़री चुको आहे ऐं आख़िरी अशरे में हिन टाइम हलूं पिया। पूरी दुनिया जे अंदरि तमामु मुसलमान एतिकाफ़ में भी यकीन तौर ते वेठा आहिनि ऐं एतिकाफ़ जी फ़ज़ीलत असां पहिरियों भी बयानु करे चुका आहियूं। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मामूल मुबारक इहो हूंदो हो त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हर साल में आख़िरी अशरे में एतिकाफ़ में वेहंदा हुआ। हिकिड़े साल कंहिं सफ़र जे करे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आख़िरी अशरे में एतिकाफ़ में न वेठा। पोइ सहाबा रिवायत जे अंदरि बयानु कयो त उन रमज़ान खां ईंदड़ जेको रमज़ान हुयो उन जे अंदरि नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 10 ॾींहंनि जे बदिरां 20 ॾींहं एतिकाफ़ में वेठा ऐं इन एतिकाफ़ खे मसनून एतिकाफ़ चयो वेंदो आहे। ऐं इन जी फ़ज़ीलत नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहा बयानु कई त जेको शख़्स अल्लाह ताला जी रज़ा जे लाइ अल्लाह ताला जे क़ुर्ब खे हासिल करण जे लाइ आख़िरी अशरे में मसनून एतिकाफ़ करे थो, अल्लाह ताला हिन खे 3 खंदक जहन्नम खां परे रखंदो। ऐं हिकिड़ी खंदक जो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुफ़ासिलो इहो बयानु कयो त हिकिड़ी खंदक जेकी आहे उन जो मुफ़ासिलो ऐं उन जी ड्रेग एतिरी बयानु कयूं त ज़मीन खां वठी करे आसमान ताईं हिकिड़ी खंदक जो जेको मुफ़ासिलो आहे। अहिड़ियूं 3 खंदकूं अल्लाह ताला एतिकाफ़ वारे खे जहन्नम खां परे थो रखे ऐं जहन्नम खां ख़ुदा उनखे आड़ थो बनाए। यकीन तौर ते इहा वॾी फ़ज़ीलत आहे। ऐं ॿी हदीस में नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहो बयानु कयो त जेको बंदो अल्लाह ताला जी रज़ा जे लाइ एतिकाफ़ में वेठो अल्लाह ताला हुनखे 2 हज क़बूल जो अजुर थो ॾिए ऐं अहिड़ी तरह 2 उमरा जेको आहे क़बूल जो अल्लाह ताला हिन जे अमालनामे में अजुर लिखाए छॾे थो। ऐं तव्हांजे इल्म में थियणु खपे त हिन टाइम जेकॾहिं अगरि तव्हां हज करण जो इरादो चाहियो त फ़ी जेको तव्हांखे हज करिणो पवंदो तक़रीबन मां सम्झां थो 13 लख या 14 लख 2026 में
छो त काफ़ी मुसलमान असांजे शहदाद कोट जा बि तयारु आहिनि हिन साल, जंहिं साल पहिरां जेको पेमेंट अदा कई उन्हनि तक़रीबन 11 खां 12 ऐं 13 लख जे दरमियान हिकिड़े हज जी उन्हनि पेमेंट कई आहे। ऐं इन खां बाद में हे त रक़म थी ॾिनी वञे, इन खां बाद में जेकी मुशक़त आहे उते ऐं तकलीफ़ आहे ऐं जेको सफ़रु आहे उहो इंतिहाई वॾो ॾुखियो आहे। हज खे हज इन एतबार सां चयो वेंदो आहे, यानी मुशक़त जंहिंजे अंदरि तव्हां अल्लाह ताला जी रज़ा जे लाइ मुशक़त खणो उनखे हज चयो वेंदो आहे। उन में बंदो पंहिंजो हक़ीक़ी जेको लिबास आहे उहो बि लाहे विझंदो आहे, ऐं जेके इंसान खे ज़ीनत वारा मथे ते वार आहिनि उहे वार बि जेको अल्लाह ताला जी रज़ा जे लाइ क्लोज़ कराए छॾींदो आहे, यानी उनखे सोली सिंधी असां इहा ॻाल्हि कंदो ठोड़ कराए छॾींदो आहे। ऐं रेगिस्तान इलाइक़े में वञी करे उते राति जो जाबुलू इलाइक़े में जिते हाजी वञी करे राति जो क़याम न कनि त उनजो हज जेको आहे मुकमल न थींदो आहे, उते वञी करे तव्हांखे पहाड़ी में राति जो रहणो बि पवंदो। ऐं लिबास तव्हांजे जिस्म त न हूंदो, लिबास बसि इहो हूंदो तव्हांखे हिकिड़ी चादर गोॾ वारी हूंदी ऐं ॿी चादर तव्हांखे सीने खां ढकण वारी हूंदी, बसि लिबास तव्हांजो इहो ई आहे। बाक़ी औरतुनि खे मुकमल लिबास हूंदो ऐं औरतुनि जो एहराम इहो आहे त उहे पंहिंजे मुंहं खे जेको आहे सिर्फ़ु ज़ाहिर कंदियूं, बाक़ी तमामु जेको आहे पंहिंजे मुंहं खे लपेटे वठंदियूं कंहिं रए जे ज़रिए सां या इस्काब जे ज़रिए सां। इहो उन्हनि औरतुनि जो एहराम आहे। मर्द जो एहराम 2 चादरूं आहे ऐं औरत जेकॾहिं उमिरि ते वञे त उहा मुकमल लिबास पातल हूंदो जेको उहा आम लिबास पाईंदी आहे, प्लस में उहो इस्काब जेको आहे मुंहं ते पाईंदी, जंहिंमां सिर्फ़ु उनजो वाज़े तौर ते चहिरो ज़ाहिर थींदो, बाक़ी जेको आहे सॼो जिस्म जेको ढकियल हूंदो। नंढड़ी खे ॿाहिरि छॾे छॾियो, चओ घर वञो, चयो सभु तव्हां वञोसि, दर खां ॿाहिरि टपाए छॾियो न, पोइ हलिया वेंदा। यानी मालूम थिए थो हज जेको आहे इंतिहाई वॾो मुशक़त आहे। ऐं हे त सिर्फ़ु असां हिकिड़ी हज जी डिटेल ॿुधाई आहे। ऐं एतिकाफ़ में तव्हां सिर्फ़ु पंहिंजे महले जी मस्जिद में वेठा आहियो ऐं उन एतिकाफ़ ते ख़ुदा तव्हांखे 2 हजनि जो जेको अजुर थो ॾिए। ऐं अहिड़ी तरह एतिकाफ़ नाज़ुक बि आहे। एतिकाफ़ जो अमल इंतिहाई नाज़ुक आहे। जेकॾहिं मस्जिद जी हुदूद खां बिना कंहिं ज़रूरत जे तव्हां ॿाहिरि निकिरी वियो तव्हांजो एतिकाफ़ फासिद थींदो, बिना कंहिं ज़रूरत जे। जेकॾहिं कोई बि साथी हिकिड़े मिंट पास करण जे लाइ मस्जिद खां निकितो ऐं वञी करे वुज़ू खाने ते वेठो त मां सिर्फ़ु 2 मिंट उते वियां, इन 2 मिंटनि में वेहण जे लाइ हिन जो एतिकाफ़ फासिद थींदो। यानी बिना कंहिं ज़रूरत जे मस्जिद हुदूद खां ॿाहिरि नाहे निकिरणो। ऐं मस्जिद हुदूद यकीन तौर ते जेको बि वेहे न त मस्जिद इमाम खां, मस्जिद मोज़िन साहिब खां यकीन तौर ते पुछा करे त मस्जिद जो हुदूद जेको आहे कहिड़ो आहे। ऐं अहिड़ी तरह पेशाब पायखाना, अहिड़ी तरह गुसुल, जनाबत वारो वुज़ू, पाणी पीअणु या पाणी भरणु या खाधो ॿाहिरि पियो उहो खाइणु, इन लाइ त शरीयत इजाज़त ॾिनी आहे। बाक़ी इन खां अलावा कंहिं क़िस्म जो कोई बि न वेठो ईंदो। जेके एतिकाफ़ जी फज़ीलत आहे ऐं अहिड़ी तरह एतिकाफ़ में वेही करे लायानी करण ते वबाल बि एतिरो ई आहे। हिकिड़ी ॻाल्हि ज़हन में रखी वञे त रमज़ान मुबारक जी तमामु वॾी फज़ीलत आहे। जीअं रमज़ान में असां हिकिड़ी नमाज़ पढ़ंदा आहियूं, फ़र्ज़ु नमाज़, त उहा फ़र्ज़ु नमाज़ हिकिड़ी काउंट नाहे थींदी, हदीस जे मुताबिक़ 70 फ़र्ज़ काउंट थींदा आहिनि। रमज़ान में तव्हां हिकिड़ो जुमो अदा कयो, नबी जे फ़रमान जे मुताबिक़ तव्हां ॼण गैर रमज़ान में 70 जुमा अदा कया। रमज़ान में हिकिड़ो जुमो, 70 जुमो तव्हां अदा कयो, ऐं गैर रमज़ान में तव्हां हिकिड़ो जुमो अदा कयो त फ़रिश्ता सिर्फ़ु हिकिड़ो जुमो लिखंदा। ऐं इहो ई जुमो जेकॾहिं अगरि तव्हां रमज़ान में अदा था कयो त 70 जुमा जेको काउंट कया वेंदा। ऐं सेम वरी गुनाह बि ईअं ई आहे। गुनाह बि ईअं, जीअं नेकी डबल थी वञे न, त गुनाह बि इन बरक़त वारे महीने में करण में उहो गुनाह न लिखियो वेंदो, बल्कि उहो गुनाह उन खां ज़्यादा लिखियो वेंदो। छाॾे करे त हिन महीने खे ख़ुदा फ़ज़ीलत वारो बनायो आहे। हाणे फ़ज़ीलत वारे महीने में जेकॾहिं अगरि तव्हां ताज़ीम न कंदव ऐं अहिड़ी तरह गुनाह जे कमनि जे तरफ़ तव्हां ईंदव त पोइ यकीन तौर ते जेको गुनाह मिलंदो उहो गुनाह हिकु न मिलंदो, बल्कि फ़ज़ीलत वारे महीने जे करे गुनाह तव्हांजे मथां डबल लिखियो वेंदो। त एहतियात कयो वञे, सिर्फ़ु हिकिड़ो ई महीनो आहे ऐं बंदो जेको आहे मासियत खां ऐं गुनाहनि खां बची वञे त बहितर आहे। ऐं आख़िरी अशरे जे अंदरि नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम लैलतुल क़द्र जे बारे में
ऐं साहबा खे आगाह कयो। इहो वाक़ियो कहिड़े टाइम पेश आयो? जंहिं टाइम साहबा खे तमन्ना थी। हिकु मरतबे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साहबा जी जमायत आॾो हिकु बनी इसराइल जो वाक़ियो बयानु कयो। उन बनी इसराइल जो वाक़ियो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन एतबार सां बयानु कयो त अल्लाह जे नबी फरमाए हिकु बनी इसराइल शख़्स हुयो, उन अल्लाह ताला जे आॾो इबादत एतिरो टाइम कई जो 80 वरिय यानी 80 साल पंहिंजी इबादत वारी जॻह खां न उथियो ऐं हिकु अखि छिम बराबरि बि उन अल्लाह ताला जी नाफ़रमानी न कई। यकीन थो थिए उहा जेकॾहिं इबादत ॾिठी थी वञे त असांजी इबादत कंहिं हिसे में ई नथी अचे। त पोइ इहो जॾहिं वाक़ियो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बयानु कयो त पोइ साहबा खे ग़म हिकिड़ो महसूसु थियो। उहो ग़म इहो हो त साहबा चयो त असांजी जेकी उमिरि आहे उहा उमिरि इंतिहाई घटि ऐं इन उमिरि जे अंदरि घरवारी बि आहे, औलाद बि आहे ऐं दुनिया जा मामला बि आहिनि। हाणे एॾी वॾी जेकी आहे त फ़ज़ीलत असांखे मिलंदी न। पोइ साहबा ईअं फ़रमायो त असां खां अॻूं क़ौमुनि वारा अॻिते वधी विया नेकिन जे अंदरि। त पोइ अल्लाह ताला जनाब मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे साहबिन खे ऐं उम्मत खे तसली ॾिनी त तव्हांजी उमिरि हक़ीक़त में घटि आहे ऐं तव्हांजी उमिरि नंढी आहे, पर असां कुझु तव्हांखे रातियूं ऐं तव्हांखे कुझु महीना अहिड़ा ॾियूं था जंहिंमें अगरि तव्हां राति जो उथी करे बेदार थियो ऐं इबादत कई त उहा हिकिड़ी राति जी इबादत तव्हांजे लाइ 80 साल जी इबादत लिखी वेंदी। पोइ उहो हुकुम अल्लाह ताला क़ुरान हकीम नुसूस खां जारी कयो। अल्लाह ताला फरमाए इन्ना अंज़लनाहु फी लैलतिल क़द्र, बेशक असां नाज़िल कयोसीं लैलतुल क़द्र खे। वमा अदराका मा लैलतुल क़द्र, ऐं तव्हांखे कहिड़ी ख़बर त लैलतुल क़द्र छा आहे? लैलतुल क़द्र ख़ैरुम मिन अल्फ़ि शहर, लैलतुल क़द्र जेकी राति आहे इहा 1000 महीननि खां भली आहे जेकॾहिं अगरि तव्हां इन जे अंदरि इबादत कयो था। आसान हिकिड़ो मां मिसाल ईअं बयानु कयां त जेकॾहिं अगरि कंहिं हिकिड़े बंदे खे लैलतुल क़द्र जी हिकिड़ी राति सिर्फ़ु मिली वई ऐं उन राति जे अंदरि उहो उथी करे उन सिर्फ़ु जेको 2 रकातूं तहज्जुद पढ़ियूं या क़ुरान हकीम जो हिकिड़ो सीपरो पढ़ियो या अल्लाह ताला जो ज़िक्र अधु घंटो कयो या अहिड़ी तरह 4 रकातूं उन नफ़िल नमाज़ पढ़ी। हाणे इहा लैलतुल क़द्र अगरि राति कंहिं बंदे खे हथ में अची वञे, गोया इन 80 साल अल्लाह ताला जे आड़ो बीह करे तहज्जुद नमाज़ पढ़ी आहे। अगरि हिकिड़ो सीपारो इन लैलतुल क़द्र जे अंदरि कंहिं बि मुस्लमान पढ़ियो त इन 80 साल अल्लाह जे आॾो वेही करे ऐं अल्लाह जी रज़ा जे लाइ हिन 80 साल हिकु सीपारो पढ़ंदो रहियो आहे। ऐं एतिरी इबादत में केतिरो साईं टाइम लॻंदो? भला हिन टाइम 80 साल कंहिंजी उमिरि आहे? मां सम्झंदो जेके मस्जिद में वेठा आहिनि त मुश्किल आहे, 80 साल उमिरि न आहे। त हे अल्लाह ताला ख़ासि तौर ते नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे उम्मत खे अल्लाह ताला शर्फ़ ॾिनो, लैलतुल क़द्र जी राति खे तलाश कयो रमज़ान जे आख़िरी अशरे जे अंदरि। बल्कि इहो हुकुम त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधाइण जे लाइ अचनि पिया त लैलतुल क़द्र जी राति कहिड़े टाइम आहे, पर नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾिठो त ॿिनि मुस्लमाननि जे दरमियान ॿाहिरि कंहिं ॻाल्हि ते ना इतफ़ाक़ी थी पई ऐं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधणु अचनि पिया। ऐं जॾहिं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि जो तनाज़ो ॾिठो, पोइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए त इन ख़ैर वारे कमु जेको हुयो ऐं ख़ैर वारी जेकी राति हुई उहा अल्लाह ताला मूंखां विसारे छॾी। पोइ अल्लाह जे नबी फरमाए त बसि हाणे अल्लाह ताला एतिरो त हुकुम ॾिनो आहे त आख़िरी अशरे जे अंदरि इन राति खे तलब कयो, आख़िरी अशरे जे अंदरि इन राति खे ॾिसो ॻोल्हियो। ऐं यकीन थो थिए आख़िरी अशरो जो सिर्फ़ु 10 रातियूं साईं कोई बि मुश्किल कमु न आहे। अगरि 80 साल जी इबादत शुमार कई वञे, अगरि 80 साल जी इस्तग़फ़ार लिखी वञे आमाल नामे जे अंदरि, त 10 ॾींहं मां सम्झो त मुशक़त आहे ई न, टेंशन जहिड़ी ॻाल्हि बि न आहे। त अल्लाह ताला फरमाए लैलतुल क़द्र ख़ैरुम मिन अल्फ़ि शहर, त लैलतुल क़द्र जी जेकी राति आहे उहा 1000 महीननि खां बहितर आहे। त नज़्ज़लुल मलाइकतु वर्रूहु फ़ीहा बिइज़्नि रब्बिहिम मिन कुल्लि अमर, ऐं इन राति फ़रिश्तनि जो नुज़ूल ज़मीन जी तरफ़ थींदो आहे पंहिंजे रब जे अमुर सां, ऐं हर हिकु मामिलो खणी करे ज़मीन जी तरफ़ ईंदा आहिनि। सलामुन हिया हत्ता मतलइल फ़ज्र, ऐं इहा राति सॼी जो सॼी सलामती वारी हूंदी आहे। राति जे अंदरि बरकत ॾिसंदो,
ऐं कुझु निशानियूं उलमा उन जो बयान बि कयूं त उहा राति रोशनी जे एतबार सां महसूसु थींदी आहे ऐं उन राति जे अंदरि ज़्यादा गर्मी बि न हूंदी आहे ऐं ज़्यादा सर्दी बि न हूंदी आहे। इहे जेकॾहिं अगरि तव्हां निशानियूं ॾिसो था त पोइ यकीन सम्झो त इहा राति लैलतुल क़द्र जी आहे। तव्हां भार दोस्तो, ज़िंदगी इंतिहा मुख़्तसिर आहे ऐं इन ज़िंदगी जे अंदरि अलाह ताला जे अहकाम खे असां खणी वठंदासीं, अलाह ताला दुनिया में बि कामयाबु कंदो, आख़िरत में बि कामयाबु कंदो। ऐं ज़िंदगी त एतिरी रफ़्तार में तेज़ हले पई जो ख़बर बि न पई त पहिरियों रोज़ो जेको आहे रखियो आहे असां, महसूसु ईअं थिए थो पहिरियों रोज़ो असां रखियोसीं, को कल्ह रखियोसीं ऐं अॼु जेको आहे असांखे 23 रोज़ो रखिणो पियो आहे। हाणे विच में जेको 22 ॾींहं जो सफ़र आहे इहो मालूम ई न आहे थियो, असांखे मालूम थियो आहे, ख़बर न पई आहे। यानी वक़्तु एतिरो रफ़्तार सां हले पियो ऐं एतिरो स्पीड में हले पियो। ऐं भला इहो मूंखे ॿुधायो त इन वक़्तु भला कंहिंजी परवाह कई? इन वक़्तु इहा ॻाल्हि कई त हाणे साईं मुजीबुर रहमान रोज़ा नथो रखे त हाली असां स्टॉप थियूं था, जॾहिं खां रोज़ा रखंदो पोइ असां शुरू थींदासीं। साईं वक़्तु इहा ॻाल्हि कई? वक़्तु ॻाल्हि न कई। बहरहाल वक़्तु कंहिंजो इंतज़ारु नाहे कंदो, तकलीफ़ हुजे, मुशक़त हुजे, वक़्तु बीहंदो न। तव्हांजो राहत में बि वक़्तु न बीहंदो, तव्हांजो मुशक़त में बि वक़्तु न बीहंदो, उन वक़्त में अलाह खे राज़ी करे विझो। रोज़नि जी तकलीफ़ आहे वक़्ती तौर ते, पर उहो वक़्ती तौर ते तकलीफ़ जेको आहे गुज़री वेंदी ऐं अलाह ताला जी रज़ा जेको आहे हमेशह लाइ तव्हांजे मथां हूंदी। हाणे आमाल नामे जे अंदरि तव्हां पोयां 22 रोज़ा रखिया आहियो, अल्हम्दुलिल्लाह मूंखे उमेदु आहे काफ़ी मुस्लमाननि सभिनी 22 रोज़ा रखिया हूंदा जेके गुज़री चुका आहिनि ऐं अॼोको जेको आहे 23 रोज़ो आहे। हाणे 22 रोज़ा तमामु मुस्लमाननि जे आमाल नामे जे अंदरि काउंट थी विया, पूरी ज़िंदगी में इहे माइनस न थींदा ऐं उहे मुस्लमान महरूम हुया ऐं उहे मुस्लमान अलाह ताला जी रहमत खां यकीन तौर ते परे थिया जेके इन 22 ॾींहंनि जे अंदरि लायानी करे उन्हनि रोज़ा न रखिया। रमज़ान जो हिकिड़ो रोज़ो छॾण ते एतिरो नुक़सानु आहे, रमज़ान जो हिकिड़ो रोज़ो छॾण ते एतिरो नुक़सानु आहे। अगरि रमज़ान जो तव्हां हिकिड़ो रोज़ो छॾियो ऐं गैर रमज़ान में तव्हां पूरो साल रोज़ा रखिया, रमज़ान जे हिकिड़े रोज़े जे बराबरि न अथव। हदीस खां मालूम थिए थो, अलाह जे नबी फरमायो त अगरि हिकिड़े रोज़े जी ख़ुदा तव्हांखे नेकी ज़ाहिर कराए, अजुर ॾेखारे, तव्हां बार बार तमन्ना कंदव त अलाह ताला पूरो साल रमज़ान खे आम करे। हालांकि रोज़ा रखण का नॉर्मल ॻाल्हि थोरी आहे, रोज़नि जे अंदरि मुशक़त आहे, जिस्म जे अंदरि सुस्ती पैदा थींदी आहे ऐं जेको कमु तव्हां कंदा आहियो उनजे अंदरि दिलि कढंदी आहे, रोज़ा रखंदो तव्हांजो जिस्म सुस्त थी पवंदो ऐं उन कम ते दिलि न कढंदी आहे। अलाह जे नबी फरमायो अगरि ख़ुदा तव्हांखे नेकी ॾेखारे रोज़नि जी, तव्हां छा कंदव? तव्हां चवंदो या अल्लाह हे रमज़ान जो हिकिड़ो महीनो हो, या अल्लाह 12 महीना रमज़ान खे बनाए छॾ, ऐं सिर्फ़ु रमज़ान जो महीनो आयो आहे हिकिड़ो महीनो। ऐं अलाह जे नबी फरमायो त उहो शख़्स मरहूम उहो शख़्स आहे ऐं अहिड़ी तरह अलाह ताला जी रहमत उन खां परे आहे जंहिंखे ख़ुदा रमज़ान जो महीनो ॾिनो ऐं उन महीने जे अंदरि अलाह ताला खां माफ़ी न वठी सघियो, अलाह ताला खां बख़्शिश न कराए सघियो। हाणे हे ॿी सूरत जेकी आहे, हिन सूरत खे ज़िलज़ाल चइबो आहे ऐं हे सूरत क़यामत जी तरफ़ इशारो करे थी। अलाह ताला फरमाए त इज़ा ज़ुलज़िलतिल अर्ज़ु ज़िलज़ालहा। हाणे इहो मरहलो कहिड़े टाइम पेश ईंदो? इहो मरहलो पेश ईंदो क़यामत जे बिल्कुलु क़रीब। ज़िलज़ाल चइबो आहे लुॾण खे, ऐं असां बि त ज़िलज़िले खे ज़िलज़िलो चवंदा आहियूं। कहिड़ी बेस ते ज़िलज़िले खे असां ज़िलज़िलो चवंदा आहियूं? इन बेस ते चवंदा आहियूं त ज़िलज़िले जी माना आहे लुॾण, ऐं ज़िलज़िले में ज़मीन लुॾंदी आहे ऐं ज़मीन पंहिंजी जॻह ते नाहे बीहंदी, इन जे करे ज़िलज़िले खे ज़िलज़िलो चइबो आहे। अलाह ताला फरमायो इज़ा ज़ुलज़िलतिल अर्ज़ु ज़िलज़ालहा, जॾहिं असां ज़मीन खे लोॾींदासीं ऐं उहा ज़मीन लुॾंदी, व अख़रजतिल अर्ज़ु अस्कालहा, ऐं ज़मीन पंहिंजे वज़न खे ॿाहिरि कढी फिटो कंदी। यानी जेको कुझु ज़मीन जे अंदरि वज़न पियो आहे, पोइ उन में साईं गैस पई आहे, पेट्रोल पियो आहे, सोन पियो आहे, चांदी पई आहे, मुर्दा पिया आहिनि, या अहिड़ी तरह जानवरनि जा हॾा पिया आहिनि, इंसाननि जा हॾा पिया आहिनि, जेकी शइ ज़मीन जे अंदरि दफ़न थियल आहे, ज़मीन क़यामत जे ॾींहुं उन तमामु शइ खे ॿाहिरि फिटो कंदी। वक़ाल इंसानु मालहा, ज़मीन त यकीन लुॾे ई न पई,
इंसानु चवंदो ज़मीन ते यकीन लुॾे ई न पई, या दुनिया जे अंदरि थोरो ज़िलज़िलो मां ॾिठो, उहो ज़िलज़िलो हले पियो 2 मिंट, अच्छा 2 मिंट वॾी ॻाल्हि आहे, 2 मिंट में दुनिया तबाह थींदी, उहो ज़िलज़िलो हले पियो 10 सेकंड, 5 सेकंड या 15 सेकंड, उहो ज़िलज़िलो हली करे ज़मीन ख़ामोशी करे पई वञे ऐं ज़मीन पंहिंजी जॻह ते बीहे पई। यौम महशर में इंसानु चवंदो वक़ाल अल इंसानु मा लहा, इंसानु चवंदो छा थियो अॼु ज़मीन खे भला, हे त ज़िलज़िलो वधी वियो आहे, पहिरियों ज़िलज़िलो हले पियो 10 सेकंड 15 सेकंड, हाणे त ज़िलज़िलो बंदि ई न पियो थिए। पोइ यौमइज़िन तुहद्दिसु अख़बारहा, अलाह ताला फ़रमायो इहा क़यामत आहे ऐं अॼोके ॾींहं जे अंदरि ज़मीन पंहिंजी हालति खे बयानु कंदी। अॼु ज़मीन इहा ॻाल्हि ॿुधाईंदी त हिन टुकड़े ते बंदे ज़िना कई हुई, अॼु ज़मीन ॿुधाईंदी हिन टुकड़े ते बंदे जुआ खेॾी हुई, अॼु ज़मीन ॿुधाईंदी हिन टुकड़े ते बंदे मुंहिंजे मथां क़तलु कयो हुयो, अॼु ज़मीन बयानु करे ॿुधाईंदी हिन टुकड़े जे मथां ज़ुल्म थियो हुयो। ज़मीन पंहिंजी क्वालिटी खे बयानु कंदी ऐं ज़मीन खे पोइ इंसानु चवंदो अॼु भला वाज़े तौर ते साफ़ साफ़ निशानियूं ॾिए पई, छाजे करे अॼु एतिरी साफ़ ख़बर ॾिए पई त ज़मीन ॿुधाईंदी बि अन रबका उहा हाल हा, कंहिं क़िस्म जी कोई बि मूंखे ताक़त न हुई, अलाह ताला मूंखे हुकुम कयो आहे, इन बेस ते मां ॻाल्हायां पई। तमामु बार दोस्तो जेको बि असां खां हिन सरज़मीन ते फ़ेल सादर थिए थो, असां खां कमु जेको सादर थिए थो या असां खां को गुनाह सादर थिए थो, इहो ज़मीन इन गुनाह खे नोट करे थी ऐं यौम महशर में इन गुनाह खे ज़मीन ई बयानु कंदी तव्हांजे बारे में, ऐं ज़मीन चवंदी फ़लाणे बंदे मुंहिंजे मथां इहो गुनाह कयो आहे। त बहरहाल हिकु आलिम खां उनजी धीउ पुछा कयो हुयो त मूंखे केतिरे हिसे में पर्दो करणु खपे शरीयत एतबार सां, त उहो आलिम इल्मु वारो हुयो, उन चयो त जेतिरो जिस्म तुंहिंजो जनम जी बाहि खे बर्दाश्त करे सघे उन बेस ताईं तूं पंहिंजे जिस्म खे लिकाए। अगरि औरत खे पंहिंजी धीउ खे चई जेकॾहिं तोखे इन ॻाल्हि जी तसली आहे त मुंहिंजो हथु जनम जी बाहि में सड़ंदो, मूंखे तकलीफ़ न थींदी, पोइ भले पंहिंजे हथनि खे लिबास न पाराए। अगरि तोखे यकीन आहे तुंहिंजो जिस्म जनम जी बाहि बर्दाश्त करे वेंदो, पोइ जिस्म तां भले कपिड़ो हटाए, पोइ चहिरे तां भले कपिड़ो हटाए, पोइ पेरनि तां भले कपिड़ो हटाए, ऐं प्लस में पी इहा ॻाल्हि कई जेकॾहिं अगरि तोखे इहा ताक़त न आहे त मुंहिंजो जिस्म जेको आहे त उहो जनम जी बाहि खे बर्दाश्त न करे सघंदो, पोइ पंहिंजे पूरे जिस्म खे कपिड़े खां ढक। ऐं इहा ई ॻाल्हि मां हिते करणु चाहियां थो, जेकॾहिं अगरि इंसान खे तसली आहे त शराब जेको मां पीयां थो, इन शराब पीअण ते मां जनम जी बाहि बर्दाश्त करे वेंदुमि त भले शराब पीए, छाजे करे त इहो बाहि में पवंदो बि त सही पाण न, या ॿियो को पवंदो। अगरि कंहिं मुस्लमान खे कंहिं इंसान खे तसली आहे त मां जनम जी बाहि बर्दाश्त करे वेंदुमि, शराब पीअण ते ख़ुदा मूंखे जनम में दाख़िल कंदो, जनम जी बाहि बर्दाश्त कंदुमि त भले शराब पीए। व्याज खाइण ते मां जनम जी बाहि बर्दाश्त करे वेंदुमि त भले पोइ व्याज खाई। ज़िना वारे फेल ते अगरि जनम जी बाहि बर्दाश्त कंदुमि त भले पोइ ज़िना बि करे। क़तल वारे फेल ते अगरि जनम जी मां बाहि बर्दाश्त कंदुमि त भले पोइ क़तल बि करे। अगरि सम्झो था त जनम जी बाहि खे बर्दाश्त करणु इंतिहाई मुश्किल आहे ऐं नामुमकिन आहे, ऐं यकीन तौर ते हर हिकु इंसान खां नामुमकिन आहे, कमज़ोर खां कमज़ोर इंसान ऐं ताक़तवर खां ताक़तवर इंसान खां बि नामुमकिन आहे त उहो जनम जी बाहि खां जेको आहे बर्दाश्त करे पंहिंजे मथां न करे सघंदो, छाजे करे उहा बाहि साईं दुनिया वारी बाहि न आहे ऐं उन बाहि खे भड़कायो ख़ुदा आहे। जो काफ़ी रिवायतुनि खां मालूम थियो त अल्लाह ताला जनम जी बाहि खे शुरूआति में जॾहिं भड़कायो त उन बाहि जो कलर जेको हुयो त सफ़ेद हुयो, पोइ इहा बाहि ॿरंदी रही, वॾो टाइम ॿरंदी रही, पोइ कुझु टाइम खां बाद में उन बाहि जेको आहे पंहिंजो कलर फिरायो। पोइ ॿुधायूं त रिवायतुनि मां मालूम थियो त जनम जे बाहि जो हज़ारनि सालनि खां बाद में कलर वञी करे बीठो ॻाढ़ो, ऐं त बि ख़ुदा उनखे भड़कायो। ऐं पोइ रिवायतुनि मां मालूम थियो त काफ़ी भड़कण खां बाद में पोइ हाणे जेको जनम जी बाहि जो कलर आहे, ॿुधायूं उहो स्याह कलर, कारे कलर जो जनम जी बाहि जो कलर आहे, बिल्कुलु अंधेरी आहे। ऐं यादि इहो रहणु खपे त मथां अंधेरी आहे त पोइ बाहि न आहे, बाहि आहे पर दुनिया वारी बाहि खां इंतिहाई वॾी ख़तरनाक आहे साईं।
छो त अल्लाह ताला क़ुरान हकीम में बाज़ मक़ामात ते फ़रमायो त इंसान खे सिर्फ़ु जनम जो जॾहिं पाणी पेश कयो वेंदो साम्हूं त इंसान जी बॉडी जेकी आहे उहा बिल्कुलु ॻरी वेंदी, यानी चमड़ो जेको आहे न उहो बिल्कुलु चमड़ो ॻरी करे जीअं बाहि जे घणे हीट ॾियण ते प्लास्टिक ॻरी करे पाणी थी वेंदी आहे, या बाहि जे घणे हीटअप जे करे बाज़ोकात लोह बि जेको आहे पाणी थी वेंदो आहे। पोइ अहिड़ी तरह तमामु अहादीस खां मालूम थियो त यौम मशर में ऐं क़यामत में जंहिं जनमी बंदे खे जनम में एंटर करे वेंदो त उन जे आॾो जॾहिं जनम खे आंदो वेंदो ऐं जनम जे पाणी खे आंदो वेंदो त उनजो जेको बि जिस्म जी बॉडी आहे, जिस्म जो गोश्त आहे, उहो ॻरी करे हेठि किरी पवंदो ऐं हॾा सिर्फ़ु वञी करे सभु बीहंदा। त मुंहिंजा भार दोस्तो, जनम का नॉर्मल ॻाल्हि न आहे, हर टाइम अल्लाह ताला खां पनाह घुरो। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बि इहो फ़रमायो न त अल्लाह ताला खां रमज़ान जे महीने में 4 शयूं कसरत सां घुरो, ऐं जेके 2 आख़िरी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बयानु कयूं अल्लाह जे नबी फ़रमायो उन खां अलावा तव्हांजो चारो ई न आहे, तव्हांजो गुज़ारो ई न थी सघंदो। आख़िरी जेके 2 अल्फाज़ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़रमाया, अल्लाह जे नबी फ़रमायो 1 नंबर ते अल्लाह ताला खां जन्नत घुरो, ऐं 2 नंबर ते जंहिं खां तव्हां बची नथा सघो ऐं जंहिं में वञणु गुनाहगार जे लाइ ज़रूरी आहे, अल्लाह जे नबी फ़रमायो उहो जनम आहे, उन जनम खां ख़ुदा खां पनाह घुरो। त अल्लाह ताला फ़रमाए बेअन रबक हालहा, जॾहिं ज़मीन लुॾंदी ऐं पंहिंजूं ख़बरूं बयानु कंदी ऐं पोइ ज़मीन खां पुछा कयो वेंदो, अॼु छॾे करे ख़बरूं बयानु थी करे, ज़मीन चवंदी हे अल्लाह ताला जो हुकुम आहे। यौम इज़िन यसदुरु नासु अश्तातन लियरौ अअमालहुम, अल्लाह ताला हिते हिन आयत अंदरि अल्लाह ताला फ़रमाए त इंसान ईंदा, इंसाननि जा टोला टोला ठहियल हूंदा। जॾहिं इंसान यौम मशर में ईंदा, इंसाननि जा टोला ठहियल हूंदा, ऐं यादि रहणु खपे त उहे टोला कंहिं कंहिंजा हूंदा। ज़ानियुनि जो टोलो अलॻि हूंदो, शराबियुनि जो टोलो अलॻि हूंदो, व्याजुनि जो टोलो अलॻि हूंदो, कातिलनि जो टोलो अलॻि हूंदो, चोरनि जो टोलो अलॻि हूंदो। अल्लाह ताला फ़रमायो टोलनि जे एतबार सां ईंदव। यौम इज़िन यसदुरु नासु अश्तातन लियरौ अअमालहुम, क़यामत ॾींहुं त इंसान टोलनि सां गॾु ईंदव ऐं पोइ तव्हां पंहिंजे अमाल खे पंहिंजे आॾो ॾिसंदव। सही ॾिठो वेंदो यौम मशर में कतार लॻी पई हूंदी, ॿुधाए वेंदा फ़रिश्ता ॿुधाईंदा त हे जेके कतार आहे न, हे सभु माण्हू हे व्याजी माण्हू अथव, ऐं जेके हिन पासे हे कतार आहे हे सभु बंदा कातिल अथव, ऐं इन जे परियां जेकी कतार आहे हे सभु जेको आहे ज़ानी अथव। त यौम मशर में इंसाननि जा टोला ठहियल हूंदा ऐं टोलनि जे एतबार सां इंसान खे जेको सुञातो वेंदो, ऐं यकीन तौर ते हिते टोला नेक माण्हुनि जा बि हूंदा ऐं टोला शहीदनि जा बि हूंदा ऐं अहले इल्म जा बि हूंदा ऐं अंबिया जी बि पंहिंजी कतार हूंदी। अंबिया जी तादादी जेको अलॻि हूंदी ऐं ॿुधाए वेंदो हे जेको पासो आहे हे सिर्फ़ु हिते नबी बीठा आहिनि, हिते सिर्फ़ु अंबिया आहिनि, ऐं हिन पासे सिर्फ़ु जेको आहे शहीद बीठा आहिनि, ऐं हिन पासे सिर्फ़ु नेक बंदा बीठा आहिनि। अल्लाह ताला खां दुआ घुरो त अल्लाह ताला यौम मशर में नेक इंसाननि सां गॾु असांखे मबूस फ़रमाए, ऐं ज़ालिम ऐं अहिड़ी तरह फ़ासिक़ ऐं ज़ानी ऐं कातिल ऐं शराबी माण्हुनि जे टोलनि खां ख़ुदा बचाए। सभई चओ आमीन। रमज़ान जे बरकत वारे महीने जे अंदरि अल्लाह ताला क़बूल अता फ़रमाए। पोइ अल्लाह ताला अॻिते फ़रमायो फ़मन यअमल मिस्क़ाल ज़र्रतिन ख़ैरन यरह, जॾहिं टोला टोला इंसाननि जा ईंदा, इंसान पंहिंजे अमाल खे ॾिसंदा, पोइ अल्लाह ताला फ़रमायो फ़मन यअमल मिस्क़ाल ज़र्रतिन ख़ैरन यरह, जेको नंढे खां नंढो उन कमु कयो आहे उनखे ॾिसंदो, साफ़ तौर ते ॾिसंदो। दुनिया जे अंदरि जंहिं यतीम जे मथे ते मां हिकिड़ो हथु रखियो हुउमि न, ख़ुदा उन ते बि मूंखे नेकी ॾिनी आहे, हालांकि हे नंढो कमु आहे सफ़ा। रस्ते सां हिकिड़ी तकलीफ़ वारी शइ खे मां परे कयो आहे, उनखे बि आराम सां ॾिसंदो त यार इन ते बि ख़ुदा मूंखे नेकी ॾिनी आहे। ऐं ॾिसंदो मस्जिद में ॿियो कुझु बि मां न कयो आहे, सिर्फ़ु मस्जिद में सुबहान अल्लाह अल्हम्दुलिल्लाह इहो मां पढ़ियो आहे। इंसान हैरान थींदो पंहिंजी नेकी खे ॾिसी करे। अल्लाह ताला फ़रमाईंदो अल्लाह ताला क़दरदाना, अल्लाह ताला क़दरदाना, अल्लाह ताला अॼु तोखे उन नेकी जो बदिलो लाज़मी तौर ते ॾींदो ऐं अल्लाह ताला नेकी खे वधाईंदो। गुनाह खे ख़ुदा वधाईंदो न आहे, बाक़ी नेकी खे ख़ुदा वधाईंदो आहे। नेकी तव्हां हिकिड़े रुपए जी कई, क़यामत जे ॾींहुं उन नेकी खे तव्हां ओध पहाड़ ताईं बि ॾिसंदो जेकॾहिं उन नेकी जे अंदरि इख़लास आहे। साईं इख़लास सम्झो था, उहा नेकी मां कई आहे, हे रुपए जी मां नेकी कई आहे, या अल्लाह दुनिया जे इंसान खे ॾेखारण जे करे मां नाहे कई, कंहिंजे मथां मां एहसान करण जे बि नाहे कई, बल्कि हे जेकी मां नेकी कई आहे इहा इन बेस ते कई आहे, मां खां तूं राज़ी थी वञे।
अल्लाह ताला फरमाए उन नेकी खे ख़ुदा पाले थो ऐं यौम महशर में उन रुपये वारी नेकी खे तव्हां केतिरो ॾिसंदव, ओद पहाड़ जबल ताईं तमामु वॾो ॾिसंदव। वमैया अमल मिसक़ाल ज़र्रतिन शर्रन यरा, पोइ अल्लाह ताला ॿुधायो त नेकी खे ॾिसंदव, नंढे खां नंढी नेकी खे ॾिसंदव, पोइ सेम सेम अल्लाह ताला फरमाईंदो बुराई खे बि ईअं ई ॾिसंदव। ॾिसो काफ़ी गुनाह अहिड़ा हूंदा आहिनि न जेके मुस्लमान चवंदा आहिनि अड़े बाबा हे त गुनाह ई नंढो आहे, हे त गुनाह ई नंढो आहे। इहो नंढो गुनाह क़यामत जे ॾींहुं ॾिसंदो इन जो वबाल तव्हांजे मथां कहिड़ो पियो आहे, ऐं इंसानु इतां हलाकु थियणु शुरू थींदो आहे। जॾहिं इंसानु नंढे गुनाह खे नंढो गुनाह सम्झी करे उन गुनाह खे कंदो आहे, पोइ इहो छा थींदो, अॼु इहो नंढो गुनाह कंदो, सुभाणे उनखां थोरो मथे दर्जे जो गुनाह कंदो, ॿिए ॾाॾे उनखां थोरो मथे दर्जे जो गुनाह कंदो, पोइ हली करे हे वॾा गुनाह कंदो, ऐं जॾहिं वॾा गुनाह कंदो हे अल्लाह ताला जी रहमत खां परे वेंदो। ऐं यादि रहणु खपे त जेको बंदो अल्लाह ताला जी रहमत खां परे वियो यकीन तौर ते उहो जनम जे अंदरि दाख़िल थींदो। तमामु बार दोस्तो हे क़ुरान हकीम साफ़ तौर ते क़ुरान हकीम बयानु कयो त इंसान जी जेकी असां फलाहियत रखी आहे, इंसान जी जेकी असां कामयाबी रखी आहे, उहा छा में रखी आहे साईं, उहा क़ुरान हकीम जे अंदरि रखी आहे। इंसान अल्लाह ताला जे हुकमनि खे मज़बूत पकड़ी, हलाल खे खाओ ऐं हलाल खे कमायो, हलाल खे खाओ हलाल खे कमायो, हलाल जो असरु आहे, हलाल जी कमाई जो असरु आहे। हलाल जी कमाई जो असरु इहो हूंदो आहे हलाल तां कमाई कई ऐं हलाल तां खाधो, इबादत जी तौफ़ीक़ मिलंदी आहे। सही ॻाल्हि सम्झ में आई, हलाल तां कमायो हलाल तां खाधो, नेकी जी तौफ़ीक़ मिलंदी आहे, नेकी जे अंदरि ताक़त पैदा थींदी आहे। मसलन तौरु अलाए केतिरा असांजा मुस्लमान रोज़ा नथा रखनि, अलाए केतिरा असांजा मुस्लमान रोज़ा नथा रखनि, हालांकि आहिनि त असांखां वधीक जेको आहे बाडी में, उन वटि पैसो बि आहे, रोज़ा नथा रखनि। यादि रहणु खपे कमाई जॾहिं दुरुस्त न आहे थींदी, कमाई जॾहिं हराम थींदी आहे ऐं उहा हराम ग़िज़ा जॾहिं पेट में पवंदी आहे, ख़ुदा नेक कमनि जी तौफ़ीक़ छिनी वठंदो आहे। निमाज़ जो मामूल बि ईअं अथव, निमाज़ जो मामूल बि ईअं अथव। नमाज़ तव्हां एॾी सारी कोशिश खां बाद में बि नथा पढ़ी सघो, या नमाज़ पढ़ो था हिकु नमाज़ सां पढ़ो या वक़्ती तौर ते 2 नमाज़ूं था पढ़ो, तव्हांखां अक्सर नमाज़ूं क़ज़ा थियनि थियूं। पंहिंजी कमाई खे चेक कयो, पंहिंजे कारोबार खे चेक कयो, किथे मुंहिंजो कारोबार हराम वारो त न आहे, किथे मुंहिंजो कारोबार 2 नंबरी वारो त न आहे जो ख़ुदा मूंखे इबादत जी तौफ़ीक़ नथो ॾे। ऐं फजर नमाज़ जेकॾहिं अगरि वञे ज़िंदगी में, अगरि फजर नमाज़ क़ज़ा थिए, उन में बि सोच वीचार कंदा कयो किथे मां राति जो का हराम शइ खाई त न आयो आहे, इन शयुनि जे करे उहा नमाज़ वेंदी आहे। किथे मुंहिंजो कारोबार दुरुस्त न आहे, कमाई खे हलाल बनायो, इंशाअल्लाह अल्लाह ताला तव्हांखे नेक बनाईंदो ऐं नेकी जी अल्लाह ताला तव्हांखे तौफ़ीक़ बि ॾींदो। बाक़ी रिज़िक़ और रिज़िक़ त अल्लाह ताला जी ज़िम्मे आहे। कुझु शयूं अहिड़ियूं जेके अल्लाह ताला पंहिंजे मथां लाज़िम करे छॾियूं आहिनि। अल्लाह ताला क़ुरान हकीम में फरमायो वमा मिन दाबतिन फिल अर्ज़ि इल्ला अलल्लाहि रिज़्क़ुहा व यअलमु मुस्तक़र्रहा व मुस्तौदअहा कुल्लु फ़ी किताबिम मुबीन। हे सभु परेशान तव्हां छाजे लाइ थींदा आहियो? ॿुधायां, हे सभु जेके मुस्लमान ठहियो रिज़िक़ लाइ परेशान थींदा आहियो। ऐं रिज़िक़ जो ज़िम्मो अल्लाह ताला फरमायो वमा मिन दाबतिन फिल अर्ज़ि इल्ला अलल्लाहि रिज़्क़ुहा। रिज़िक़ त अल्लाह जे तरफ़ां ईंदो आहे। रिज़िक़ कंहिंखां ईंदो आहे? रिज़िक़ अल्लाह जी तरफ़ां ईंदो आहे। हा, तव्हांखे छा करिणो पवंदो? तव्हांखे छा करिणो पवंदो? तव्हांखे असबाब इस्तेमालु करिणो पवंदो। तव्हांखे असबाब छा खे चइबो आहे? घर खां निकिरी करे मज़दूरी ते वञी करे बीहो, हे असबाब आहे। घर खां निकिरी करे दुकान वञी करे खोलो, हे असबाब आहे। घर खां निकिरी करे वञी करे जॉब कयो, हे असबाब आहे। घर खां निकिरी करे वञी नौकरी कयो, हे असबाब आहे। असबाब खे इस्तेमालु लाज़मी करिणो पवंदो। इन खां पोइ अल्लाह ताला फरमाए वमा मिन दाबतिन फिल अर्ज़ि इल्ला अलल्लाहि रिज़्क़ुहा। रिज़िक़ अल्लाह ताला तव्हांखे ॾींदो। ऐं पोइ अल्लाह ताला अॻिते वज़ाहत कई, अल्लाह ताला फरमायो व यअलमु मुस्तक़र्रहा व मुस्तौदअहा। यादि रहणु खपे त अल्लाह ताला दुनिया जे हर हिकु इंसान जी जॻह खे ख़ुदा मालूम करे थो त कंहिंखे किथे रिज़िक़ ॾियणो आहे।
मुजीब रहमान के सिंध मस्तूमाला शहदाद कोट जे अंदरि रिज़्क़ ॾियणो आहे। अलाह ताला फरमाए यादि आहे मूंखे उहा यालो मुस्तक़र आहे, मूंखे ख़बर आहे, मूंखे ख़बर आहे तूं किथे वेठो आहे, मूंखे ख़बर आहे सभिनी इंसाननि जी डिटेल, सभिनी इंसाननि जी राशि जॻह अलाह ताला फरमाए मूंखे ख़बर आहे। हाणे हिते इश्कालु थिए पियो न, अलाह ताला त ज़िम्मो खयों आहे, इश्कालु थिए पियो न, इंसान जे ज़हन जे अंदरि इश्कालु थिए पियो। साईं 7.5 अरब इंसान आहिनि, के ऑस्ट्रेलिया जे अंदरि रहनि था, के UK जे अंदरि रहनि था, के US जे अंदरि रहनि था, के सऊदी अरब जे अंदरि रहनि था, के दुबई जे अंदरि रहनि था, के साउथ अफ्रीका जंगल जे अंदरि रहनि था। अलाह ताला त सभिनी खे ॾींदो, पर जेकॾहिं अलाह ताला मूंखे विसारे छॾे त पोइ अलाह ताला फरमायो कहिड़ी ॻाल्हि आहे। इहो सुवालु अचे पियो ख़ुदा खे इल्मु हुयो त 1400 साल खां बाद में मतां के मुस्लमान जे ज़हन में इहो सुवालु अचे त 7.5 अरब इंसान मां अगरि मां हिकिड़ो रहिजी वञा, अलाह ताला फरमाए इन इश्काल खे ख़तमु था कयूं। उहा यालो मुस्तक़र आहे, असां मालूम कयूं था तुंहिंजी राश वारी जॻह खे, किथे रहीं थो, बंगले जे अंदरि रहीं थो, 2 मंज़िल जे अंदरि रहीं थो, 1 मंज़िल जे अंदरि रहीं थो, हा साईं, रेगिस्तान इलाइक़े जे अंदरि रहीं थो, समंदर में रहीं थो, जाबलू इलाइक़े जे अंदरि रहीं थो, किथे बि रहीं थो, उहा यालो मुस्तक़र आहे, असां मालूम था कयूं। अलाह ताला फरमाए हे नंढी ॻाल्हि आहे, वॾी ॻाल्हि कयां, उहा यालो मुस्तक़र आहे व मुस्तौदा आहे, सुभाणे तूं मरंदे किथे तुंहिंजी क़बर थींदी, अलाह ताला खे उहो बि इल्मु आहे। साईं हाणे त ॻाल्हि वई न, हाणे तस्दीक थी वई न, उहो रब जेको मूंखे रिज़्क़ ॾींदो उनखे मुंहिंजी जॻह जो इल्मु आहे। वॾी ॻाल्हि इहा त सुभाणे मां मुजीब रहमान जंहिं जॻह ते मरंदुमि ऐं दफ़न थींदुमि उनजो इल्मु बि अलाह खे आहे। हाणे एतिरी सारी डिटेल अलाह ताला वटि आहे, पोइ टेंशन छा जो था कयो, इन जे बावजूदि बि पोइ हराम खे छो था चुमड़ूं, हा साईं, पोइ बि 2 नंबरी जे पैसे जी तरफ़ छो था अचूं। यार मुस्लमान जी इहा शान नाहे त उहो मुस्लमान अलाह ताला जंहिं शइ खां रोकियो मुस्लमान उनजे पोयां पवे, हे मुस्लमान जी शान नाहे। अलाह ताला क़तल जो पैसो, रिबा जो पैसो, रिबा व्याज खे चइबो आहे, व्याज जो पैसो, जुआ जो पैसो, 2 नंबरी जो पैसो, हेरा फेरी जो पैसो, साईं हे पैसो मशकूक पैसो आहे। इहो पैसो तव्हांखे अलाह जी रहमत खां परे कंदो, ॻाल्हि साफ़ आहे। वक़्ती तौर ते तसली थींदी, हराम जो पैसो ज़्यादा ईंदो न त वक़्ती तौर ते बंदो ॾिसंदो यार वॾी तसली आहे मूंखे, हे त पैसा मुंहिंजा करोड़नि में पिया आहिनि, वक़्ती तौर ते तसली आहे। बाक़ी आख़िरत में इन जो जेको वबाल आहे उहो वॾो ख़राबु आहे। इन खां बाद में हाणे इहे सभु शयूं मालूम कीअं थींदियूं, जॾहिं बंदो इल्मु सिखंदो, जॾहिं बंदो इल्मु सिखंदो अलाह ताला जो ख़ौफ़ पोइ ईंदो। हाणे हिकिड़े मुस्लमान क़ुर पढ़ियल ई न आहे, अलाह ताला जो ख़ौफ़ हाली न ईंदो। जॾहिं क़ुर पढ़ंदो ऐं क़ुर में अलाह ताला जे अहकाम खे ॾिसंदो ऐं ॾिसंदो अलाह ताला हिन शइ खां साफ़ तौर ते मना कई आहे, हाणे हे ख़ौफ़ कंदो। इन जे करे अलाह ताला क़ुर हकीम में फ़रमायो इन्नमा यख्शल्लाहु मिन इबादिहिल उलमा, इन्नमा यख्शल्लाहु मिन इबादिहिल उलमा। अलाह ताला फ़रमायो अलाह खां त सिर्फ़ु उहे ई ख़ौफ़ कंदा आहिनि जेके इल्मु था रखनि, बसि अलाह खां उहे ई। हाणे हिते अलाह ताला निस्बत कंहिं कई आहे, अलाह ताला आलमनि ॾे निस्बत कई आहे, पर हर उहो बंदो जंहिंखे क़ुर जे कंहिं न कंहिं हिसे जो इल्मु आहे उहो बि उन मसइले जो आलिम आहे। अलाह ताला फरमाए तेसि ताईं ख़ुदा जो ख़ौफ़ तव्हांजे अंदरि न ईंदो जेसि ताईं तव्हां क़ुर खे सम्झंदव न, अलाह ताला जी शरीयत खे सम्झंदव न, ख़ुदा जो ख़ौफ़ न ईंदो। ऐं ख़ुदा जो जेकॾहिं ख़ौफ़ तव्हांजे दिलि जे अंदरि अचे त तव्हां हिन क़ुर हकीम खे जेको आहे चङी तरह पढ़ो। अफ़सोस सां चवणो पए थो त असांजा मुस्लमान वॾे टाइम खां वठी करे साईं इन टॉपिक ते मां भिटींदो आहियो आहियां त असांजे मुस्लमाननि खे हे अलाह ताला जो कलाम जेको आहे नथो अचे। कम से कम यार हिन खे पढ़ण जी कोशिशि कयो, कम से कम क़ुर खे सिखण जी का बि उमिरि न आहे। साईं ॻाल्हि सम्झ में अचे थी नथी अचे मुंहिंजी? सवली सिंधी में ॻाल्हायां पियो न, सिंधी में थो ॻाल्हायां। क़ुर खे सिखण जी का बि उमिरि जो हुजणु ज़रूरी न आहे। तव्हांजी उमिरि 20 साल आहे, 25 साल आहे, 30 साल आहे, 40 साल आहे, 50 साल आहे, 60 साल आहे, क़ुर खे सिखण जी का बि उमिरि न आहे।
कंहिं बि ज़माने जे अंदरि क़ुर खे सिखी सघो था। क़ुर खे सिखो। क़ुर खे न सिखंदो ख़बर तव्हांखे न पवंदी। क़ुर खे न सिखंदो ख़बर न पवंदी त साईं अल्लाह ताला नेठि मां सां कलम छा थो करे, अल्लाह ताला कहिड़ी शइ जो मुतालबो मां सां करे थो। त क़ुर खे सिखो। हे असांजे नौजवाननि जे अंदरि साईं मुंहिंजी उमिरि 30 साल थी वई आहे, मुंहिंजी उमिरि 40 साल थी वई आहे, मुंहिंजी उमिरि 50 साल जे क़रीब थी वई आहे। हाणे मां क़ुर सिखां? 50 साल खां पोइ बि त तूं मज़दूरी न आहे कई ज़िंदगी में। 50 साल खां पोइ बि बंदो ईंदो आहे, मज़दूरी मिलंदी आहे न। हालांकि मज़दूरी न आहे सिखियल। जेकॾहिं 50 साल वारी उमिरि वारो को मज़दूरी ते वञे, मज़दूरी ते खणंदा साईं? खणंदा न खणंदा? यार कमु कंदो कम से कम हिकिड़ी रेड़ी त अंदरि का ईंदो। जॾहिं दुनिया जो मां मुशक़त वारो कमु करे सघां थो त क़ुर मां छा जेका नथो सिखी सघां? क़ुर खे सिखो साईं। क़ुर जे सिखण खां अलावा कोई बि असांजो चारू न आहे। मुस्लमान खे साफ़ तौर ते सिधो क़ुर पढ़णु अचे, इन खां अॻिते बि वधो। क़ुर जे माना ऐं मफ़हूम जे अंदरि बि गौर कयो। हे बि ज़रूरी आहे मुस्लमान जे लाइ, हे असांजे लाइ ज़रूरी न आहे। हे मुजीब रहमान सिर्फ़ु मौलवियुनि जे मथां फ़र्ज़ु न आहे त सिर्फ़ु मौलवी पढ़नि, इल्मु रखनि। उन सां गॾोगॾु अवाम ते बि लाज़िम आहे, मुस्लमाननि ते लाज़िम आहे त मां जनाज़ो कीअं पढ़ायां, मां निकाह कीअं पढ़ायां। अबो इंतकाल करे वियो आहे, जनाज़ो मूंखे ख़ुदि खे पढ़ाइणो आहे। भाउ जो निकाह उहो मूंखे ख़ुदि खे पढ़ाइणो आहे। हे मुस्लमाननि जो पंहिंजो जेनन कमु हुयो। सही ॻाल्हि सम्झ अचे थी? हे मुस्लमाननि जो कमु हुयो त मुस्लमाननि जो अगरि घर में को इंतकाल करे वञे न त मुस्लमान पंहिंजे मैयत वारे खे गुस्ल पाण ॾियनि। साईं मैयत तव्हांजी त उनखे गुस्ल बि त तव्हां ॾियो न। मौलवी जी कहिड़ी तव्हां सां रिश्तेदारी आहे? हे त खणी ईसाले सवाब जे लाइ असां कमु कयूं था, हे असां कमु कयूं था। हालांकि असांखे करणु न खपे। हे ख़ुदि जेको आहे न, छाजे करे त ओघड़ ते नज़र जेकॾहिं अगरि पवे त सिर्फ़ु पुट जी पवे। पुट जेको आहे गुस्ल ॾे। हे ईअं सम्झो असांजो तव्हांजे मथां अहसान अथव। अहसान खे असां जितलायूं नथा, पर इहो कमु तव्हां पाण सिखो। केतिरे टाइम ताईं असां तव्हांखे गुस्ल ॾींदा रहंदासीं? लॻे थो हाणे सख़्ती करणी पवंदी, असांखे गुस्ल न ॾियणो पवंदो। असां इनकार हिकु ॿ दफ़ो कयो न, पोइ मथां तव्हां सिखो। ॻाल्हि सीरियस में कयां पियो त गुस्ल सिखो, आसान गुस्ल आहे। अबो इंतकाल करे वियो आहे न, अबे जी मिल्कियत सॼी तोखे मिलंदी, अबे जी विरासत में सभु कुझु तोखे ईंदो, त अबे खे गुस्ल बि तूं ॾियाणी। हा, गुस्ल इंतिहाई आसान आहे। जीअं बंदो गुस्ल पाण खे ॾींदो आहे, अबे खे बि इन बेस ते गुस्ल ॾिनो वेंदो। साईं पाण मुस्लमान आहियूं, गुस्ल तड़ लाइणु ईंदो आहे न ईंदो? तड़ लाइणु ईंदो आहे न। जीअं पंहिंजो तड़ लाहींदा आहियूं, अबे जो बि हाणे तड़ ईअं लराए। हे इंतिहाई आसान आहे, पर असां मुस्लमान इन शयुनि खां इंतिहाई परे विया आहियूं। ॿिए नंबर ते असां मुस्लमाननि जे अंदरि क़ुर हकीम अल्लाह ताला जी किताब नाज़िल थी, इन खे असां पढ़ंदा ई न आहियूं। पढ़ियोसीं न। क़ुर खे हिकिड़ो ज़बरदस्त पींघो शहर खां वठी करे, स्टील वारो 8-10 हज़ार जो, ऐं पोइ घर में अची करे उन पींघे खे रखे करे ऐं हिन क़ुर खे हिन ॻाढ़े क़ुर खे उन पींघे जे अंदरि ईअं रखे छॾींदा आहियूं। ऐं पोइ हिकिड़े माण्हू खे मुक़ररु कंदा आहियूं त इन जे मथां चोलियूं बि रखो, ऐं पोइ इन क़ुर खे लोॾियो। इन क़ुर खे लोॾियो। केॾो बेवकूफ़ मुस्लमान आहे, केॾो जाहिल मुस्लमान आहे इहो। हे क़ुर केरु चवे थो त हे क़ुर इन जे लाइ नाज़िल थियो त तूं शहर खां वञी करे 10 हज़ार ते पींघो ठाराए ऐं उन पींघे जे अंदरि मुख़्तलिफ़ चादरूं रख, ऐं उन चादरुनि जे अंदरि हिन क़ुर खे रखे करे ऐं हिकिड़ो माण्हू तूं मुक़ररु कर, चओ क़ुर खे जेको लोॾियो। कंहिंजो आहे हे? इन जे लाइ क़ुर नाज़िल थियो आहे त बसि घर में रखे करे, पींघे में रखे करे ऐं तव्हां लोॾियो। ख़ुदा जो कसम आहे, जाहिल मुस्लमान सां अञा वधीक थींदासीं। दीन असां मुस्लमान में निकिरंदो अगरि इहो तरीक़ो इस्तेमालु कयो, सुभाणे कलमो बि तव्हांखे न ईंदो। ॻाल्हि साफ़ु कयां पियो, ॻाल्हि थोरी कोड़ी आहे पर ॻाल्हि क्लियर कयां पियो। हे कंहिं ज़माने में मथां तव्हांखे यादि अचे, अॻिते हली करे यादि अचे। क़ुर जी ताज़ीम हे नाहे। मां ॿुधायां थो, क़ुर जी हे ताज़ीम नाहे त पींघो ठाराए करे क़ुर खे उन में अंदरि रखे करे सालनि ताईं उनखे पढ़ो न, उनखे लोॾियो। क़ुर जी ताज़ीम नाहे। क़ुर मां मथे त खणंदो। हे क़ुर जी ताज़ीम नाहे।
क़ुर जी ताज़ीम इहा ई आहे त क़ुर जीअं नाज़िल थियो आहे, क़ुर खे खोले करे क़ुर खे पढ़ो, नसीहत हासिलु कयो, ऐं जंहिं शइ खां अलाह ताला रोके थो उन खां रोको, ऐं जंहिं शइ जो अलाह ताला हुकुम ॾिए थो उन ते अमर, उन ते लबैक चओ। हे क़ुर जी असुल ताज़ीम आहे, हे क़ुर जो वॾे में वॾो एतिराम आहे। बाक़ी असां मुस्लमान जे अक्सर असां मुस्लमान जे हे दरगाहुनि ते बि ईअं पिया आहिनि त क़ुर साईं पींगे में, हाणे पींगे ते लोॾाए करे ऐं असांजा मुस्लमान त ईंदा आहिनि पींगे में 2 लोॾा ॾिस कई, हिकु लोॾो हेॾे, हिकु लोॾो हेॾे, वरी ॿियो लोॾो हेॾे, टियों लोॾो हेॾे, 4 लोॾा ॾेई करे बाबा पुटु तोखे थी वेंदो, बस थी वियो तुंहिंजो कमु, नौकिरी तोखे मिली वेंदी। माई तोखे न पई मिले न, हाणे क़ुर जे पींगे खे 4 जेको आहे लोॾा ॾिस, 4 लोॾा माई तोखे मिली वेंदी। केतिरो असां मुस्लमाननि खे बेवकूफ़ बनायो वियो आहे, केॾो असां मुस्लमाननि खे नादान बनाए वियो आहे। सही ॻाल्हि ग़लति पियो कयां, सही पियो कयां त पींगे में बाबा ख़ुदा जे वास्ते अगरि घर में पींगो अथव त हे मुंहिंजे बयानु ॿुधो न, इन बयान खां ॿुधण खां बाद में वञो, इन पींगे खे वञी करे खपाए छॾियो ऐं क़ुर खे पंहिंजी असुली जॻह ते रखो ऐं क़ुर खे खोले करे पढ़ो, हे मक़सदु आहे। ऐं ॿिए नंबर ते क़ुर खे बसि 2 शयुनि जे अंदरि असां इस्तेमालु कंदा आहियूं। हिकु असां क़ुर खे इस्तेमालु कंदासीं पींगे में रखे छॾे, ऐं ॿिए नंबर ते किथे झेड़ो थी पवंदो ऐं उते बसि हिन क़ुर खे खणी करे ऐं जेको उन झेड़े जे अंदरि वेंदासीं, बाबा हे फितुन जेको रोकियो। मुस्लमान वटि क़ुर बसि या त हिन 2 ॻाल्हियुनि लाइ पियो आहे पब्लिक जे अंदरि। ईअं न कयो, ईअं तव्हांजी नसल जे अंदरि जहालत ईंदी, नसल जे अंदरि बेदीनी ईंदी। ऐं हे जेके असांजा नौजवान अॼुकल्ह नई नसल आहे न, अगरि इहो तरीक़ो तव्हां इस्तेमालु कयो, ख़ुदा जो कसम आहे सुभाणे हिन खे इहा ख़बर पवे अलाए न पवे त क़ुर असां मुस्लमान जो किताबु आहे। हे चवंदा जीअं आम किताब पिया हूंदा आहिनि घरनि में, हे क़ुर बि को ईअं ई पियो आहे। अहिड़ी अगरि तव्हां कमज़ोरी ऐं नादानी ॾेखारी न, ईंदड़ 50 साल खां बाद में, 100 साल खां बाद में मथां मुस्लमान जी नई जनरेशन खे इहा ख़बर न पवे त हे मुस्लमान जो असांजो क़ुर किताबु आहे, पंहिंजी औलाद खे ॿुधायो त हे असांजो किताबु आहे ऐं हे अलाह ताला असांजे मथां, असांजे नबी जे मथां नाज़िल कयो आहे, इन जा अहकाम अलाह ताला हिन उम्मत जे मथां नाज़िल कया आहिनि। ऐं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, जंहिं क़ौम हिन क़ुर हकीम खे मज़बूत पकतो, अल्लाह ताला बाज़ क़ौमुनि खे हिन क़ुर हकीम जे मुताबिक़, हिन क़ुर हकीम खे मज़बूत पकड़ण जे करे बाज़ क़ौमुनि खे अल्लाह ताला बुलंद करे छॾियो ऐं बाज़ क़ौमुनि खे अल्लाह ताला पस्त करे छॾियो, हेठि करे छॾियो, जंहिं क़ौम हिन किताब खे जेको छॾे ॾिनो। त मुंहिंजा भाइर दोस्तो, अल्लाह ताला जी शरीयत खे, अल्लाह ताला जे अहकाम खे असां वठूं, अल्लाह ताला असांजे लाइ दुनिया बि आसान बनाईंदो, आख़िरत बि आसान बनाईंदो। टेम सिंह घणो थियो आहे? 1:48। अच्छा ख़ैरु, अलाए 1:8 त मां चयुमि पहिरियों मरतबो 1:8 थो ॿुधां। सही, रोज़ा त सभिनी रखिया आहिनि न, मस्जिद में पको करार आहे, सभिनी रखिया आहिनि रोज़ा। पुछा करणु ज़रूरी आहे, छाजे करे ज़रूरी आहे त सभु हिते आकिल वेठा आहियो ऐं सभु हिते बालिग वेठा आहियो ऐं थियणु खपे त सभिनी खे 100% मुस्लमान खे रोज़ा हुजनि। हा साईं, सुस्ती न कयो यार, हैरानगी लॻी थी असांजा मुस्लमान मस्तु ई माला में हटा ऐं घटा ज़ालिम। मां चवंदो हिन जे मथां को अहिड़ी कारवाई कई वञे, रोड ते बीह करे समोसा खाइनि था, रोड ते बीह करे कोप हथ में, रोड जे मथां ई चांहि जो कोप हथ में आहे। यानी मालूम थियो इन मुस्लमाननि खे अञा हक़ीक़त ख़बर न आहे पई इस्लाम जी। मां चयुमि न जुनून ईंदो आहे, जुनून पहिरें रोज़े ते जुनून ईंदो आहे। जुनून कहिड़ो त साईं सॼो पाकिस्तान रोज़ा थो रखी, सॼो पाकिस्तान रोज़ा रखे थो, मां बि रोज़ो रखां। हिकिड़ो रोज़ो रखियूं, हाणे ख़बर त अॻिते पवंदी न, ॾिसूं आख़िरी टाइम ताईं केरु था गॾु हलनि। भाई हिकिड़ो रोज़ो रखे करे पोइ बसि मस्तु माला में समोसा खाईंदो न, ॿियो काॾे वेंदो? पोइ कांगूर साहिब जे होटल ते चांहि पीअंदो न, ॿियो काॾे वेंदो? बिल्कुलु हराम आहे, नाजाइज़ आहे। सेहतमंद मुस्लमान जे लाइ
ऐं मुक़ीम मुस्लमान जे लाइ ऐं बालिग़ मुस्लमान जे लाइ त उहो बिना कंहिं उज़ुर जे रोज़ो छॾे। ऐं हिकिड़े रोज़े छॾण जो ख़ुदा जो कसम खणी करे ॻाल्हि कयां थो, हिन टाइम ख़बर नथी पएव। यौम मशर में जॾहिं हिकिड़े रोज़े जी नेकी ॾिसंदव तव्हां चवंदव त पूरो साल जेकॾहिं रोज़ा रखूं हा त बहितर हुयो। हिन टाइम कंहिं केस में कोई बि ख़बर नथी पवे। बहरहाल वक़्तु बीहंदो न सही, भले रोज़ा रखो या न रखो, असां वधि में वधीक पुछा कंदासीं। बाक़ी हाणे SP त मां न आहियां जो तव्हांखे ॿुधायां, हा SHO मां न आहियां तव्हांखे ॿुधायां, पुलिस वारनि खे तव्हांखे वॾो ख़ौफ़ थींदो आहे। बाक़ी मौलवी ॻाल्हि करे पोइ हलियो वेंदो बसि। छा औरत निकाह पढ़ाए सघे थी या न? नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़माने खां वठी करे ऐं साहबा जो ज़मानो ख़ैरुल क़ुरून वारो ज़मानो आहे ऐं ताबाइन जो ज़मानो, ऐं हिन टाइम ताईं अल्हम्दुलिल्लाह मुसलमाननि जे अंदरि कॾहिं बि न ॿुधो वियो आहे त औरत जेकी आहे निकाह पढ़ाई। बल्कि इहो अलाह ताला मामिलो मर्दनि जे हवाले कयो आहे। ईजाब क़बूल थी वियो ऐं अहिड़ी तरह सुनत जे मुताबिक़ मौलवी साहब ख़ुतबो पढ़ियो, अल्हम्दुलिल्लाह हे निकाह जो साबित थी वेंदो। बाक़ी मुसलमाननि जे कंहिं बि टोले जे अंदरि नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मौजूदु हुया, साहबा 1,24,000 मौजूदु हुया, कॾहिं बि कंहिं रिवायत मां मालूम न थियो त औरत वञी करे किथे निकाह पढ़ियो हुजे। न पढ़णु खपे औरत खे। ऐं अल्हम्दुलिल्लाह असां वटि हिन टाइम रशो बि न आहे, पर सुवालु आहे हिकिड़ो, छो त हिकिड़ो मां ॾिठो हुउमि त हिते दरे क़िस्म जी का हिकिड़ी औरत हुई असांजे हिन सिंध जे अंदरि, शायदि तव्हां मां बि कंहिं नौजवान ॾिठी हुजे, उन हिकिड़े शख़्स जो जेको निकाह पढ़ायो हो, उहो साईं कैम्यूनिट्स जंहिंखे चयो वेंदो आहे। वधीक उनजो मां नालो न खणंदुमि, शायदि मथां को साथी को वेठो हुजे उहो नाराज़ थिए। कैम्यूनिट्स आहिनि जेके दरे क़िस्म जा अजीबो ग़रीबुनि जा ख़्यालात आहिनि, उन्हनि जी हिकिड़ी औरत निकाह पढ़ायो हुयो। ऐं इहो कमु औरतुनि जो न आहे, मुसलमाननि जे कंहिं बि टोले मां साबित न आहे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़माने खां वठी करे हिन टाइम ताईं कंहिं बि आलिम, कंहिं बि मुफ़्ती, कंहिं बि अहले इल्म गुंजाइश न आहे ॾिनी त औरत वञी करे निकाह पढ़ाई। कहिड़ा पखी हलाल आहिनि ऐं कहिड़ा पखी हराम आहिनि, उनजी वज़ाहत कयो। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़रमायो त जेको पखी पंहिंजे पेरनि खां पकिड़े करे शिकार करे या उन पखी खे ॾंद आहिनि उन ॾंदनि सां शिकार करे उहो पखी जेको हराम आहे। बाक़ी जेको पखी पंहिंजे चंबे सां बि नथो पकिड़े, सिर्फ़ु जेको आहे पंहिंजे चूंब सां खाए थो या अहिड़ी तरह शिकार करे थो, उहो पखी जेको आहे खाइणु हलाल आहे। हाणे उन ते डिपेंड कंदा वञो त कहिड़ा कहिड़ा पखी आहिनि जेके सिर्फ़ु चूंब सां खाईंदा आहिनि ऐं उन्हनि खे ॾंद न आहिनि ऐं चंबे सां बि न आहिनि पकड़ींदा, सिर्फ़ु चूंब सां खाइनि था, चंबे सां बि नथा पकड़नि ऐं प्लस में उन्हनि खे ॾंद बि न आहिनि, त इहो पखी जेको आहे इन खे ज़िबह करे खाई सघो था, कोई बि टेंशन न आहे। पोइ दुनिया जो कहिड़ो बि पखी हुजे साईं, हा बग़ैर टेंशन खां उनखे खाई सघो था। औरत जो निकाह थियल हुजे, उनजे मुड़ुस जी उनखे मुड़ुस तलाक न आहे ॾिनी, इहा औरत ॿिए हंधि निकाह करे सघे थी या न? न थींदो साईं निकाह, निकाह जे मथां निकाह न थींदो। कंहिं औरत जो किथे निकाह थियल हुयो, हाणे इहा औरत उतां निकिरी करे ॿिए हंधि किथे निकाह कयो आहे त पहिरें मुड़ुस जो निकाह बीठल आहे, उन निकाह जे मथां निकाह थोरी थींदो। हे गैर मुस्लिमनि जो को कमु थी सघे थो, छो त गैर मुस्लिम वटि बाज़ो का तमीज़ न आहे, न इद्दत जी आहे न तलाक जी आहे। हे गैर मुस्लिम जो कमु आहे, मुस्लमान जो न आहे। हिकिड़ी औरत हुजे बि मुस्लमान ऐं चवे त मां ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह जी इक़रार थी कयां, ऐं इहा औरत निकाह जे मथां पंहिंजो निकाह कराए, न न मुस्लमान जो इहो कमु न आहे। कंहिं नॉन मुस्लिम या गैर मुस्लिम कंहिं औरत ऐं मर्द जो कमु थी सघे थो। निकाह पियल आहे, उहो निकाह जेसि ताईं टुटो न आहे, यानी साफ़ तौर ते मुड़ुस तलाक 3 मरतबा तलाक नाहे ॾिनी ऐं औरत इद्दत कंप्लीट नाहे कई, औरत जे लाइ जाइज़ न आहे त इहा औरत वञी करे पंहिंजो निकाह ॿिए हंधि किथे कराई। मैयत जो मुंहुं ॾिसणु कीअं आहे, जाइज़ आहे बिल्कुलु, कंहिं क़िस्म में कोई बि टेंशन न आहे। औरत जो न आहे ॾिसणो, बाक़ी मर्द जेकॾहिं आहे, मर्द जो मर्द मुंहुं ॾिसी सघे थो, औरतुनि जो औरतूं ॾिसी सघनि थियूं। ऐं औरत जो मुंहुं जनाज़े खां बाद में खोलण बि वॾी तोहीन आहे। हे काफ़ी चवंदा आहिनि साईं सिर्फ़ु पौड़ी आहे, 70 साल जी असांजी अम्मा आहे, 70 साल जी असांजी माउ आहे, हाणे जनाज़ो ते पढ़ियो आहे, 70 साल जी अम्मा आहे, बसि थोरो मुंहुं खोलियोसि, इन जा भाइर आया आहिनि, इन जा रिश्तेदार आया आहिनि, नाजाइज़ आहे। पौड़ी 60 साल जी हुजे, 50 साल जी हुजे, 80 साल जी हुजे,
जनाज़े पढ़ण खां बाद में जेको मर्दनि जो मजमू आहे उते मुंहुं नाहे खोलणो। सही ॻाल्हि सम्झ अची वई? या अहिड़ी तरह घटि उमिरि जी औरत हुजे 40 साल 30 साल बिल्कुलु कतन जेको आहे गुंजाइश न आहे त औरत जो मुंहुं खोले करे ऐं ॿियनि खे मुंहुं ॾेखारियो वञे। बाक़ी औरतूं जेकॾहिं मुंहुं ॾिसनि थियूं कोई बि मसइलो न आहे। आबे ज़मज़म जे पाणी में ॿियो पाणी मिलणु कीअं आहे? आबे ज़मज़म जे पाणी में जेकॾहिं ॿियो थोरो पाणी तव्हां मिलायो था ऐं आबे ज़मज़म वारो पाणी घणो आहे त पोइ ठीकु आहे, इहो आबे ज़मज़म ई रहंदो। कंहिं हद ताईं इहो मिलाइणु दुरुस्त बि आहे, जाइज़ बि आहे। बाक़ी हाणे हे ॾिसो था तव्हांजो गिलास आबे ज़मज़म जो सिर्फ़ु हिकिड़ो गिलास आहे ऐं लीटर पाणी आम पाणी आहे। हाणे लीटर पाणी में जेकॾहिं आबे ज़मज़म जो हिकिड़ो गिलास विझंदो त इहो आम पाणी इन जे मथां ग़ालिब थी पवंदो। हाणे इनखे आबे ज़मज़म चवणु दुरुस्त न आहे, सही न आहे। अगरि चवंदो न आबे ज़मज़म आहे यानी तव्हां कूड़ पिया ॻाल्हायो। अलबत्ता बरकत त ईंदी उन पाणी जे अंदरि, पर हाणे इन पाणी जे मथां जेको घणो पाणी ग़ालिब थी चुको आहे न उहो कहिड़ो आहे? उहो आम पाणी आहे। कंहिं ज़माने में असांजो हिकिड़ो उस्तादु हुयो, जेका उस्ताद खे बि ख़बर न पवंदी, हलो बाबा नालो ई न खणंदुमि, छा ख़बर पवंदसि। उस्तादु असांजो आयो उमिरि खां यानी 12 साल 13 साल साईं पुराणी ॻाल्हि आहे, कंहिंखे ख़बर न पवंदी। साईं उमिरि खां मोटी आयो, हाणे पाणी सिर्फ़ु साईं खणी आयो 5 लीटर पाणी खणी आयो 5 लीटर। हाणे 5 लीटर मां यानी 2 लीटर ते जेको पाणी घर में रखियईं ऐं 3 लीटर खणी आयो पंहिंजी दुकान वारी जॻह ते। पोइ उन मां ख़ालिस पाणी असां जेके मुंडे में वियासीं असां त पीतोसीं, या ख़ासि दोस्त या उहे बि ख़ालिस पाणी। अचानक साईं पाणी अची करे बीठो सिर्फ़ु अधु लीटर ऐं उस्ताद यानी सभु महिमान अचनि पिया। शुरूआती हाणे थी हुई, हाणे कीअं थी? पोइ उस्ताद चयो बाबा हाणे जेको कूलर आहे न कूलर, इन कूलर मां इन 5 लीटर वारे शीशे खे फुल करे छॾियसि। हाणे साईं रोज़ु सुबुह सां मां 5 लीटर पाणी कूलर उन में अधु लीटर बि न हुयो, 5 लीटर मां फुल करे छॾियां। वरी शाम ते वरी अधु लीटर बचे, वरी मां 5 लीटर ॿियो पाणी विझांसि। वरी सुभाणे ते वरी पाणी घटि थी वञे, वरी ॿिए ॼाड़े ते 5 लीटर मां ॿिया विझांसि। यानी मां ॾिठुमि त यार हाणे ज़मज़म जो पाणी ओ हिकिड़ो कतिरो बि हाणे न पतो हूंदो। पोइ छाजे करे जेके लेट ईंदा आहिनि न मुबारक ॾियणु, पोइ लेट वारनि खे इहो जेको सबक़ु मिलंदो आहे त जेकॾहिं कोई बि आयो आहे न उमिरि खां मोटी करे फौरी तौरु अची करे मुबारक ॾियोसि, अल्हम्दुलिल्लाह ख़ालिस तव्हांखे पाणी मिलंदो। अगरि लेट ईंदव न, जीअं मां पाणी खे मिलावट कयुमि न, यकीन तौर ते सभु ईअं मिलावट कंदा हूंदा। यानी रोज़ु उन अधु लीटर पाणी जे अंदरि मां 5 लीटर पाणी मिलायां पियो, वरी सुभाणे ते वरी 5 लीटर, ॿिए ॼाड़े ते वरी 5 लीटर, 3 ॾींहं ते वरी 5 लीटर। यानी ज़मज़म पाणी त वियो। पोइ पाणी जेकॾहिं ज़मज़म जो थोरो हुजे ऐं ॿियो पाणी घणो हुजे, उहो जेकॾहिं तव्हां विझो था त हाणे इहो पाणी ज़मज़म जो शुमारु न कयो वेंदो। तंहिं ॻाल्हि सम्झ में आई न? ज़मज़म जो शुमारु न कयो वेंदो। बाक़ी ज़मज़म जो पाणी घणो आहे ऐं आम पाणी थोरो तव्हां विधो आहे, पोइ ज़मज़म जो पाणी थी वेंदो, कोई बि मसइलो न आहे। बाक़ी हे बि हिकिड़ी वॾी ॻाल्हि आहे यार, उमिरि खां जेके साथी मोटी था अचनि, साथी त मोहबत सां अचनि था, साथी जेके मुबारक ॾियण ईंदा आहिनि न उहे त मोहबत सां, पर हे रवाज़ु पैदा थी वियो आहे, इहो रवाज़ु बंदि थियणु खपे त बहितर आहे। हे रवाज़ु थी वियो आहे त उमिरि वारे खे कंडी, 1 कंडी 2 कंडी 3 कंडियूं पैसनि जूं कंडियूं न विधियूं वञनि। बहरहाल कोई आलिम जेकॾहिं चए साईं असांजे नज़दीक ठीकु आहे न, मां हिन खे बहितर नथो सम्झां, कंडी न विधी वञे, बसि ईअं ई हुनखे मुबारक ॾिजे साईं अल्लाह ताला तुंहिंजे सफ़र खे क़बूलु करे ऐं तूं पाक सफ़र करे आयो आहे ऐं तोॾे असां लड़ी आया आहियूं, तोखे लखे जेको मुबारक हुजनि। बाक़ी ये कंडी वारो सिस्टम, इन खां बाद में कंडी खां बाद में हिकिड़ी कंडी पई ऐं हिकिड़ो ज़बरदस्त फ़ोटो निकिरी वियो ऐं फ़ोटो इहो फेसबुक ते रोज़ानो सवें फ़ोटो साईं फेसबुक ते चढ़नि था। असली जेको मक़सदु आहे न उहो मक़सदु पोइ हटी थो वञे, असली जेको मक़सदु आहे उहो निकिरी थो वञे। हाणे हज़ारे माण्हू रोज़ानो फ़ोटो खे ॾिसनि था। हिकिड़ो दोस्त आयो उन सां बि गॾु फ़ोटू, ॿियो आयो उन सां बि गॾु फ़ोटू, टियों आयो उन सां बि गॾु फ़ोटू। अल्हम्दुलिल्लाह मां इंशाअल्लाह उमिरि ते अल्लाह ताला कंदो हिन साल नसीबु थींदो, पका इरादा लॻा पिया आहिनि। मां उमिरि खां जॾहिं मोटी ईंदुमि इंशाअल्लाह हिकिड़े बि दोस्त खां कंडी क़बूल न कंदासीं इंशाअल्लाह। मां पको अज़म थो कयां, जेके बि दोस्त ईंदा उन्हनि खे पहिरियों ई असां इन्फॉर्मेशन ॾींदासीं, यार कंडी न आहे वठणी, अचो आबे ज़मज़म तव्हांखे पीआरींदासीं, खजूर अजवा तव्हांखे खाराईंदासीं। कंडी वारी ख़शरत जेको मुजीब रहमान सां न कयो, ॿियनि सभिनी मौलवियुनि खां पारायो भले, पर मां जेको आहे कंडी न पाईंदुमि। छाजे करे त हज़ारे माण्हू हज़ारे कंडियूं, हज़ारे फ़ोटू बि, यानी असली जेको मक़सदु उहो मक़सदु रहिजी थो वञे। असां जेको आयासीं अल्लाह ताला जी
रम सां उते वियासीं, सफ़र पाक करे आयासीं। इन खां बाद में हाणे फ़ोटू जी छा ज़रूरत आहे यार, एतिरी हिते फ़ोटू जी कंडी जी छा अहिड़ी ज़रूरत आहे। बसि जेको मोहबत में तव्हां क़दम खणी अचो था, आबे ज़मज़म पीओ, खजूर खाओ, अस्सलाम वालेकुम, वालेकुम सलाम, वरी पंहिंजे घर हलिया वञो बेतरह। छो त काफ़ी जेके वॾा वॾा उलमा आहिनि न, मां नोट कयो आहे, जेके वॾा वॾा उलमा आहिनि उहे इन शयुनि खां इंतिहाई परे आहिनि। जीअं मां चंद नाला खणी वञा, मौलाना फज़लुर रहमान साहब, मौलाना औरंगज़ेब फारूकी साहब, मुफ़्ती तकी उस्मानी साहब, मौलाना तारिक मसूद, मुफ़्ती तारिक मसूद साहब, मौलाना तारिक जमील साहब। हाणे हे जेके न, हे पाए जा उलमा आहिनि, यानी ईअं सम्झो हे किंग उलमा आहिनि। अल्हम्दुलिल्लाह इन्हनि जे पोयां लखनि जी तादाद में पोयां पब्लिक आहे, ऐं जेकी इन्हनि जे मथां जान क़ुर्बान करण वारी आहे। इन्हनि जो जॾहिं बि मां उमिरो ॾिठो आहे, अल्हम्दुलिल्लाह उमिरि खां वापसी ईंदा आहिनि, कंहिं क़िस्म जो कोई बि ख़शन न आई। बसि अस्सलाम वालेकुम, वालेकुम सलाम मुबारक ॾियण खां बाद में हा हिकिड़ी ॻाल्हि ज़रूरु आहे त जेकॾहिं कोई बि वॾी उमिरि जो उमिरो करे आयो आहे, बहितर तरीक़ो इहो आहे तव्हां उनखे हिते निरड़ ते बोसो ॾियो। वॾी उमिरि जो आयो आहे न, मथां नंढी उमिरि जो को 17 साल जो छोकिरो हुजे, उनखे जेको आहे बोसो ॾियो त माण्हू चवनि यार छॾे का तूं हुनखे चुमी थो ॾे। वॾी उमिरि जो अल्हम्दुलिल्लाह 35-40 साल या 50 साल उमिरि आहे, उनखे उमिरि जी मुबारक ते बोसो ॾियो, चुमी ॾियो, उहो हिते चुमी ॾियो। हे हदीस खां साबित अथव। साहबा फरमाया त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज खां मोटी ईंदा हुया ऐं मोटी आया, ऐं कुझु ॿिया बि साहबा मोटी आया। त पोइ असां ॾिठोसीं त काफ़िनि साहबिन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे हज खां बाद में हिते बोसो ॾिनो, निरड़ ते। ऐं कंहिं साहब ॿुधायो त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बि साहबिन खे हज जी वापसी ते हिन निरड़ ते जेको बोसो ॾिनो आहे। यानी मालूम थिए थो उमिरि खां जेको मोटी अचे, हज खां जेको मोटी अचे, उनजो निरड़ चुमणु दुरुस्त आहे। पर हुजे केरु, मर्द हुजे साईं, अमर जो बि मथो जेको चुमी सघो था, कोई बि मसइलो न आहे। घरवारी आहे उनजो बि चुमी सघो था, बाक़ी ॻाल्हि अॻिते न हुजे। अल्लाह ताला अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। असां खां क़बर मां छा पुछा कयो वेंदो? क़बर में साईं इहो ई पुछा कयो वेंदो, तव्हांजो रब केरु आहे, तव्हांजो दीन छा आहे, ऐं तव्हांजो नबी कहिड़ो आहे। बसि अहादीस मां इहो मालूम थियो। भई कुझु राफ़िज़ी चवनि था त इमामनि जे बारे में पुछा कयो वेंदो, न साईं, सिर्फ़ु जेको आहे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहो ई बयानु कयो आहे त क़बर में एंट्री थींदी ऐं 3 तव्हांखां सुवाल कया वेंदा, तव्हांजो रब केरु आहे, ऐं तव्हांजो दीन छा आहे, ऐं तव्हांजो नबी केरु आहे। बसि रब असांजो अल्लाह आहे, ऐं दीन असांजो इस्लाम आहे, ऐं नबी असांजो जनाब मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आहे। हे 3 सुवाल आहिनि बसि। बाक़ी जेकॾहिं को राफ़िज़ी चवे त असांखां 10 सुवाल कया वेंदा, चओ पोइ उहे सुवाल तव्हां खां कया वेंदा। असां अल्हम्दुलिल्लाह मुसलमाननि खां हिकु सुवाल कयो, 3 सुवाल कया वेंदा बसि। अच्छा ॿी इहा ॻाल्हि यार, इम्पोर्टेंट ॻाल्हि यादि अची वई आहे। हे हिकिड़ो ज़ाकिर आहे, उन ज़ाकिर पंहिंजे मजलिस जे अंदरि इहा ॻाल्हि कई त ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह मुसलमाननि जो कलमो आहे, ऐं ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह अलियुन वलियुल्लाह व वसी रसूलुल्लाह व ख़लीफ़तहु बिला फ़सल, इहो मोमिननि जो कलमो आहे। मां चवां थो रोको ज़रा सब्र करो। हाणे पाण ॾिसो ॻाल्हि ते बीठो आहे, ॻाल्हि ते पाण बीठो आहे त इहो कलमो जेको ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह आहे न, चे इहो मुसलमाननि जो कलमो आहे, ऐं जेको कलमो असां था भरियूं इहो मुसलमाननि जो न आहे, बल्कि इहो मोमिननि जो आहे। हाणे हे हमेशह साहबा जी ऐं अहिड़ी तरह साहबा जी जमात जी वॾी वॾी तोहीन कंदा आहिनि। हाणे हे साफ़ तौर ते ॿुधाइणु चाहे थो त माज़अल्लाह नबी जा साहबा मोमिन न आहिनि। साफ़ तौर ते ॿुधाइणु चाहे थो, छाजे करे नबी जे साहबनि ते इहो कलमो भरियो ई न आहे। साईं ॻाल्हि क्लियर कयां पियो न पियो कयां? नबी जे कंहिं हिकिड़े साहबी बि ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह अलियुन वलियुल्लाह व वसी रसूलुल्लाह व ख़लीफ़तहु बिला फ़सल ख़ुदा जो कसम नाहे पढ़ियो। ख़ुदि हज़रत अली साईं बि नाहे पढ़ियो, इमाम हसन बि नाहे पढ़ियो, इमाम हुसैन बि नाहे पढ़ियो। हाणे तोखां मां पुछा करणु चाहियां पियो, हाणे तुंहिंजो उन्हनि साहबा जे बारे में छा मौक़ुफ़ आहे? मां जेकॾहिं कलमो भरियां ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, तूं चवें तूं सिर्फ़ु मुसलमान आहे, मोमिन नाहीं, ऐं मां चवां थो सभिनी साहिबनि सिर्फ़ु ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह कलमो भरियो आहे। हाणे उन्हनि जे बारे में तुंहिंजो छा मौक़ुफ़ आहे? उन्हनि जे बारे में तुंहिंजो छा मौक़ुफ़ आहे? कंहिं बि साहबी, मां दावा सां ॻाल्हि कयां थो, ॻाल्हि टू द पॉइंट रिकॉर्ड थिए थी। कंहिं बि साहबी, हज़रत अली साईं, इमाम हसन,
इमाम हुसैन या दीगर साहबा कंहिं बि साहबी इहो कलमो नाहे भरियो जेको कलमो अॼुकल्ह जो राफ़िज़ी जेको पढ़ाए थो। दावा सां ॻाल्हि रिकॉर्ड थिए थी। हिमत आहे न, कंहिंखे हिमत आहे न, मुंहिंजी हिन क्लिप खे इन खां बाद में कटिंग करे ऐं हवालो जेको आहे पेश करे फिलाणे साहबी भरियो आहे। दावा सां ॻाल्हि आहे। ऐं मां इहा ॻाल्हि बाक़ाइदे मेंशन कंदुमि त मुस्लमाननि जो इहो कलमो आहे ऐं मोमिन जो इहो ई कलमो आहे, ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। हे साहबा कलमो भरियो आहे, साहबा जी जमात कलमो भरियो आहे, साहबिन जे शागिर्दनि कलमो भरियो आहे। इहो ई कलमो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधायो आहे। ऐं प्लस में साईं छा था चवनि, साईं तव्हां हज़रत अली सिंह खे वली नथा मञो, तव्हां हज़रत अली सिंह खे, अड़े ज़ालिम भेण, असां त हिन ज़माने जे वॾे इबादत गुज़ार खे बि असां वली चवंदा आहियूं त हज़रत अली साईं त वलियुनि जो बि सरदार आहे। हे कहिड़ी ॻाल्हि थी त साईं न तव्हां हज़रत अली सिंह खे वली जो उहा तस्लीम न कंदा। साईं साहबी जहिड़ो, मां ॻाल्हि वाज़े तौर ते कयां थो, साहबी जहिड़ो हिन प्लेनेट अर्थ ते कोई बि वली न आहे। साहबा खां वधीक केरु वली थींदो। बाक़ी लास्ट में इहा ॻाल्हि करणु चाहियां थो, ख़लीफ़त हू बिला फ़सल जेको आहे उहो हज़रत अबू बकर सिद्दीक़ आहे। ख़लीफ़ा बिला फ़सल छाखे चइबो आहे, नबी खां बाद में जेको उम्मत जो फस्ट नंबर ते ख़लीफ़ो थियो हुजे उनखे ख़लीफ़ा बिला फ़सल चइबो आहे। साईं केरु थियो हुयो, केरु थियो हुयो ॿुधायो? उनखे त तूं बि तस्लीम कंदो आहे, उनखे त राफ़िज़ी बि तस्लीम कंदो आहे त नबी खां बाद में जेको ख़लीफ़ो थियो हुयो उहो अबू बकर सिद्दीक़ थियो हुयो। नबी खां बाद में जेको ख़लीफ़ो थियो हुयो, हज़रत अबू बकर सिद्दीक़ खे ख़लीफ़ा बिला फ़सल जेको तस्लीम करे थो न, हज़रत अली साईं थो करे। हज़रत अली साईं बैत कई, पोइ उहा बैत खणी 2 महीना पहिरियां थी, 4 महीना बाद में थी या 6 महीना बाद में थी, बहरहाल साईं बैत थी त सही न। हज़रत अली साईं बैत हीअं हथ ते रखे करे चयो त अबू बकर सिद्दीक़ जे हथ ते मां बैत थो कयां, अबू बकर सिद्दीक़ खे मां ख़लीफ़ा तस्लीम थो कयां। नबी खां बाद में ख़लीफ़ा बिला फ़सल केरु आहे? अबू बकर सिद्दीक़ आहे। हे कंहिं तस्लीम कयो? ऐं तस्लीम केरु थो कराए? हज़रत अली साईं थो तस्लीम कराए। ऐं जेकॾहिं हज़रत अली साईं खे केमीर में ॿुधायांसि थो, हज़रत अली साईं खे जेकॾहिं अगरि तस्लीम करें थो ऐं चवें थो हज़रत अली साईं असांजो इमाम आहे, पंहिंजी इमाम जी ॻाल्हि खे वठि। हा साईं, असां त चऊं था साहबा खां वधीक असांखे कोई बि ताज़ीम वारो न आहे। नबी खां पोइ साहबी खां वधीक असांजो कोई बि न आहे। ऐं जेको साहबा सां बुग़्ज़ रखे थो, हसद रखे थो, किनान रखे थो ऐं साहबा खे ग़लति सम्झे थो, मां ॻाल्हि साफ़ तौर ते ॿुधायां, साहबा खे ग़लति सम्झे थो, जंहिंमें जलील क़दर साहिबी अबू बकर सिद्दीक़, उमर रज़ियल्लाहु ताला अन्हु, उस्मान साईं ऐं बीबी आयशा रज़ियल्लाहु ताला अन्हा, इन्हनि जे बारे में नॉर्मल बुग़्ज़ रखे थो, नॉर्मल बुग़्ज़ रखे थो। इन जी ख़िलाफ़त खे सही नथो तस्लीम करे। ख़ुदा जो क़सम, कंहिं क़िस्म जो कोई बि नरम लहजो मां दिलि में न रखंदो उनजे लाइ। ऐं उनजे मरण ते कंहिं क़िस्म जो कोई बि शहादत वारो टाइटल मुजीब रहमान जी दिलि तस्लीम नथी करे। साईं, जेकॾहिं को बंदो मरी वञे ऐं उहो चवे त अबू बकर सिद्दीक़ जी ख़िलाफ़त ग़लति हुई, उमर साईं जी ख़िलाफ़त ग़लति हुई, उस्मान साईं जी ख़िलाफ़त ग़लति हुई, हज़रत आयशा रज़ियल्लाहु ताला अन्हा ठीकु न हुई, ख़ुदा जो क़स्म मरी वञे कंहिं क़िस्म जो कोई बि शहीद न थींदो। असांखे हिन ज़माने जो कोई बि इंसान वधीक जेको आहे महबूब न आहे। असांखे जेकॾहिं महबूब आहे नबी जी ज़ात आहे ऐं नबी जा शागिर्द जेके स्टूडेंट ऐं सहाबी आहिनि। ऐं उन सहाबी फस्ट नंबर ते अबू बकर सिद्दीक़ आहे, उमर रज़ियल्लाहु ताला अन्हु, उस्मान साईं। साईं, इन साहिबिन खे भला ॾिसो, एतिरो असां छाजे खां बार बार इन जो नालो था वठूं? कोई पुछा करे मूंखां, छाजे करे तव्हां इन साहिबिन जी एतिरी ताज़ीम था कयो? मां चवां थो, मां ताज़ीम इन बेस ते थो कयां त इन्हनि जी फज़ीलत नबी बयानु कई आहे। इन बेस ते मां मञां थो। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अबू बकर फिल जन्ना। साईं, ॻाल्हि सम्झिजो, नबी फरमायो त अबू बकर जन्नती आहे। जेकॾहिं 1400 साल खां बाद में कोई ज़ालिम चवे त अबू बकर जन्नती न आहे त नबी जी ॻाल्हि खे पोइ ते करे थो नथो करे? यार ॻाल्हायो छो था? हिते मेंबर ते ॻाल्हि नंढी थो कयां, लारायो छो था? नबी जो फ़रमान आहे। साईं, एॾा आवाज़ु घटि थो अचे। नबी जो फ़रमान आहे अबू बकर फिल जन्ना, सचो आहे न आहे? नबी जो फ़रमान आहे अबू बकर फिल जन्ना, सचो आहे न आहे? नबी जो फ़रमान आहे अबू बकर फिल जन्ना, सचो आहे न आहे? ऐं फ़रमायो उमर फिल जन्ना, बाद में फ़रमायो उस्मान फिल जन्ना, बाद में फ़रमायो अली फिल जन्ना।
फरमायो अबू बकर, उमर, उस्मान, अली, आयशा मुंहिंजूं तमामु अज़वाज मुतहरात, फरमायो हे जन्नती आहिनि। जेकॾहिं कोई बि मलउनि जो पुटु 1400 साल खां बाद में चवे इन साहिबिन खे असां सही नथा सम्झूं, इन साहिबिन खे असां ग़लति सम्झूं था, अबा नबी जी ॻाल्हि खे माज़अल्लाह ग़लति चवे थो नथो चवे? ऐं पोइ उनजे लाइ हुकुम कहिड़ो आहे, जेको नबी जी ॻाल्हि खे ग़लति चवे थो उहो केरु आहे? हा, नॉन मुस्लिम थी वेंदो। यार नबी जी हिकिड़ी बि हदीस जो इनकार करणु, क़ुरान जी हिकिड़ी आयत जो इनकार करणु बंदे खे कुफ़ुर ते मिलाए छॾींदी आहे। अल्लाह ताला तमामु साथियुनि खे सम्झ नसीब अता फ़रमाए। से लास्ट में ईद बि हाणे मथां ई, मां सम्झां थो ॿियो जुमो मुमकिन आहे अचे, ऐं मुमकिन आहे ॿियो जुमो न बि अची सघे थो, त पोइ ईद नमाज़ जो तरीक़ो जेको ॿुधाए छॾियां त बहितर आहे। उनखे यादि बि रखो, अगरि ना अचे त क्लिप खे महिरबानी करे ईद नमाज़ खां पहिरियां ईद जी राति 3-4 दफ़ा ॾिसिजो, छो त असां काफ़ी जेके मुस्लमान नमाज़ ते बीठा न, असां रिकॉर्डिंग पोएं साल बि लॻाईसीं। अल्लाह अकबर, पोइ ॾिसंदा ॾिसो साईं मुजीब हाणे छा थो करे, हेठि रुकू में थो वञे, बीठो आहे मथे, पोइ हिते परे खां हिकिड़ो साथी ॾिसो थो ईअं, साईं मुजीब रहमान ॾिसां काॾे थो वञे, ॾिठईं साईं मुजीब रहमान मथे, हेठि त नथो वञे, अल्लाह अकबर करे वरी साईं हथ ॿधा, ॾिठईं मथां हाणे 3 तकबीर में पक जेको आहे हेठि हलियो वञे, पर अलहमदुलिल्लाह 3 तकबीर में बि हेठि न वियासीं, सूरत फातिह पढ़ीसीं। त इहो कमु थींदो आहे असांजा मुस्लमान, अफ़सोस जो मक़ाम आहे ईद नमाज़ नथी अचे। साईं अफ़सोस जो मक़ाम आहे न आहे? इंटरनेट जो तूं सॉफ्टवेयर इंजीनियर आहे, तूं कर्नल आहे, तूं जर्नल आहे, फिज़िक्स में तूं टीचर आहे, केमिस्ट्री जो तूं माहिर आहे, हा साईं फिलाणा फिलाणा तोखे उहिदा आहिनि, टाइटल आहिनि, भाऊ खे ईद नमाज़ न पई अचे। मौलवी साहिबु कीअं परे सां टेड़ी अख सां ॾिसे पियो, जीअं जीअं छा चवंदा आहिनि कासाई में, कासाई छा के, हा काणी में कासाई खे जीअं ॾिसे त कहिड़े टाइम खे ज़िब थो करे। पोइ ॾिसंदा साईं हाणे साईं काॾे थो वञे, साईं काॾे बि वञे तव्हां पहिरियों बसि हिन क्लिप खे ॾिसो, ईद नमाज़ जो तरीक़ो सिखो, ऐं पोइ बिस्मिल्लाह करे ईद नमाज़ जे अंदरि एंट्री कयो। ईद नमाज़ जो आसान तरीक़ो हनफ़ी मसलक जे मुताबिक़, जेकॾहिं कंहिंजो मसलक चेंज आहे त उहो पंहिंजे मसलक जे एतबार सां पंहिंजे मौलवी खां पुछा करे। बाक़ी पाकिस्तान जे अंदरि अल्हम्दुलिल्लाह हनफ़ी मसलक 90% आहे। बाक़ी जेकॾहिं कोई ॿिए कंहिं मसलक जो आहे त पंहिंजे ज़ाकिर साहिब खां वञी करे पुछा करे। हनफ़ी मसलक जे मुताबिक़ ईद नमाज़ में 6 तकबीरूं आहिनि, 2 रकायतूं आहिनि। नियत कयमि नमाज़ ईद उल फितर साण 6 तकबीरुनि जे पुठियां पेशमाम जे अल्लाहु अकबर, सुबहानक अल्लाहुम्मा व बिहम्दिक व तबारक अस्मुक व तआला जद्दुक व ला इलाहा गैरुक, कंप्लीट। हाणे यादि रखिजो, हाणे पेशमाम हिते अल्लाहु अकबर चवंदो, हाणे मां चवंदुमि अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर, अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन अर्रहमानिर रहीम मालिकि यौमिद्दीन, कुल हुवल्लाहु अहद अल्लाहु समद लम यलिद व लम यूलद व लम यकुल लहू कुफुवन अहद, अल्लाहु अकबर। हाणे मां रुकू कंदुमि, रुकू करे बस सजदा करे ऐं पोइ वरी अल्लाहु अकबर, पेशमा वरी पंहिंजी असुली हालत में बीठो आहे। हाणे मां छा कंदुमि त पहिरीं रकात में मां तकबीर पहिरियां चयुमि न, पहिरीं रकात में 3 तकबीर मां पहिरियां चयुमि, हाणे ॿी रकात में इहे 3 तकबीर सूरत फातिह खां ऐं ॿी सूरत खां पोयां चयूं वेंदियूं। हाणे हीअं चयूं वेंदियूं, हाणे ॿी रकात लाइ मां उथियो आहियां, नोट कयो, अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन अर्रहमानिर रहीम इन्ना अतैनाकल कौसर फसल्लि लिरब्बिक वनहर इन्न शानिअक हुवल अब्तर, अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर। हाणे रुकू अल्लाहु अकबर चई करे पोइ सुबहान रब्बिल अज़ीम, सुबहान रब्बिल अज़ीम, समी अल्लाहु लिमन हमीद, बस सजदा, अस्सलामु अलैकुम रहमतुल्लाह, अस्सलामु अलैकुम। शुक्र थियो वाह, मौलवी साहिब का जान छॾाईसीं, ईद नमाज़ पढ़ी से, मुबारक हुजे सभिनी खे। वाह हा मुबारक, छो त वॾो हिकिड़ो वज़न लही वियो न, वॾो वज़न लही वियो। हाणे असांजे पब्लिक खे इहो वॾो वज़न आहे, हालांकि जेको वज़न असांजे मथां आहे न, मां सम्झां थो एतिरो वज़न तव्हां खणी न सघो। जुमो पढ़ाइणो आहे, ईद पढ़ाइणी आहे, ईद खां अलावा दरस ॾियणा आहिनि, 5 वक़्त नमाज़ पाबंदी सां पढ़ाइणी आहे। बहरहाल कमु त कमु आहे साईं, हा कमु त आहे न वज़नी। अञा माण्हू असांखे चवंदा मौलवी साहिब त वांदो आहे, चए असां त फारिग आहियूं ई न, तबलीग ते वञी करे मौलवी साहिब वञे न। हाणे मौलवी साहिब खे जेको कमु आहे न, एतिरो कमु शायदि तुंहिंजे मुक़दर में न आहे। जेतिरो मसरूफ़ जेको आहे मौलवी आहे न, हक़ीक़ी मौलवी, मां उहो नॉर्मल जेको मुलनि जी ॻाल्हि नथो कयां, हक़ीक़ी मौलवी जेको अहले इल्म मुफ़्ती आहे, जेतिरो इहो मसरूफ़ आहे न, शायदि मां चवां थो हिन प्लेनेट अर्थ ते कोई मसरूफ़ हुजे।
और मुफ़्ती तारिक मसूद ॿुधायो चए मूंखे रमज़ान में मथे खे खणण जी बि जेको गुंजाइश नथी थिए। हक़ीक़त उनजो कमु एतिरी लेवल जो आहे। उहो तरावीन खां बाद में तरावियूं पढ़ाई करे मुफ़्ती तारिक मसूद साहिबु तरावी पढ़ाई करे पोइ कलाकु लेक्चर ॾींदो आहे। जेको तरावी पढ़ाई आहे न उन सॼे सीपरे जो तफ़सील ॿुधाईंदो आहे। इन खां अलावा चए थो वरी ॿिया मुंहिंजा दर्स आहिनि, मसइला आहिनि, सवाल जवाब सेक्शन आहे। चए मूंखे पंहिंजूं 4 जेके घर वारियूं न उहे चवंदियूं भला तूं रमज़ान में असांखे टाइम ई नथो ॾे। चए मां चयो हाणे महिरबानी करे रमज़ान जो महीनो मूंखे छुटी ॾियो, रमज़ान खां बाद में इंशाअल्लाह ठीक ठाक ईद कंदासीं। अल्लाह ताला अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए।